ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। विशेष युग जो विशेष फल। 6/11/1981 जा महावाक्य आहिनि। सदा कल्याणकारी शिव बाबा विश्व कल्याण जे आधार मूर्त ॿारनि प्रति चवनि था। अॼु विश्व कल्याणकारी बाप पंहिंजे विश्व कल्याण जे कार्य जे आधार मूर्त ॿारनि खे ॾिसनि था। अॼु बाबा विश्व कल्याणकारी बाप पंहिंजे विश्व कल्याण जे कार्य जे आधार मूर्त ॿारनि खे ॾिसनि था। विश्व कल्याण जे कार्य सॼो ॾींहुं यादि रहंदो आहे कि असांखे विश्व जो कल्याण करिणो आहे न। हुन लाइ छा कंदा करो, हर घंटे में हिकु बार न ये सोचता करो कि पूरे विश्व में बाबा जी लाइट माइट फैले थी। पूरे विश्व में हर आत्मा के बाबा जी शक्ति पहुँचे थी। हर बीज, हर योनियों, हर तत्व, हर ग्रह वटि बाबा जी शक्ति पहुँचे थी। ये सोचे सघंदा है न, है न। हर घंटे में हिकु बार जे ट्रैफिक कंट्रोल हलंदो आहे न, या जॾहिं बि कोई बि ॻाल्हि हुजे न, जीअं सम्झो तव्हांखे पतो लॻे कि फलानो बीमार आहे, फलाणे खे कैंसर आहे, फलाणे शरीर छॾे छॾे, या इहा ॻाल्हि, त इहे सोचदा करो पूरी दुनिया में जेके बि कैंसर आहे उन्हनि जी उहा बीमारी दूरि थी थींदी वञे। जीअं बि आत्मा शरीर छॾे हिन पूरी दुनिया में उन्हनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो थो मिले, या उन्हनि खे मुक्ति थी मिले। ये सोचे सघंदा आहियो न। ये ही विश्व कल्याण। सम्झो कंहिंमें कोई अवगुण हुजे त सोचो इन्हनि मां इहा अवगुण ख़तमु थो थींदो वञे। पूरी दुनिया मां इहा अवगुण ख़तमु थो थींदो वञे। पूरी दुनिया मां इहो बुरो स्वभाव संस्कार ख़तमु थी वियो। पूरी दुनिया मां इहो विकार ख़तमु थो थींदो वञे, है न। ये करे सघंदा आहियो न। बसि तव्हांखे न हिकु ॿिनि जे लाइ न, पूरी दुनिया जे लाइ ईअं सोचिणो आहे। इन खे ई विश्व कल्याण चईंदासीं। त बाबा चवनि था अॼु विश्व कल्याणकारी बाबा पंहिंजे विश्व कल्याण जे कार्य जे आधार मूर्त ॿारनि खे ॾिसनि पिया। इहे ई आधार मूर्त विश्व जे परिवर्तन करण में विशेष आत्मायूं आहिनि। सिर्फ़ु सम्झो कि मां विश्व परिवर्तन जे आधार मूर्त आत्मा आहियूं। अहिड़ी विशेष आत्माउनि खे बाप दादा बि सदा विशेष नज़र सां ॾिसंदा आहिनि। जेका ईअं सोचे करे हलंदा आहिनि त उन्हनि खे बाप दादा बि विशेष नज़र सां ॾिसंदा आहिनि। सोचो अगरि तव्हां ईअं सोचो कि पूरे विश्व जो ई कल्याण थिए बाबा खे यादि करे, त बाबा खे बि तव्हां ॾाढा सुठा लॻंदव। वैसे बाबा खे हर बार प्यारो लॻंदो आहे, लेकिन अॼु बि बाबा चई न, बाबा खे कहिड़ा ॿारनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे, जेका सेवा में सदा तत्पर रहंदा आहिनि। हाणे तव्हां सोचो, तव्हां चओ असां त सेवा में वेंदा न आहियूं, लेकिन घर गृहस्थी में रहंदे हुए बि बाबा जी यादि में रही करे सेवा करण बि सेवा आहे न। त तव्हां इहे सोचो सॼे ॾींहं में हिकु बार पूरे विश्व जी आत्माउनि खे जो कल्याण थिए, इहा स्वभाव संस्कार चेंज थी वञे न। अगरि तव्हां के स्वभाव संस्कार सां तंग आहियो न, वैसे थियणो त न खपे, पाण जी सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, पर त बि सम्झो कंहिंमें रोइण जी आदत आहे, कंहिंमें कहिड़ो संस्कार आहे, त तव्हां सोचो पूरे विश्व मां इहा आदत हली वञे त कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे। वैसे ई वञणी त आहे सी, है न। त अहिड़ी विशेष आत्माउनि खे बाबा बि विशेष नज़र सां ॾिसंदा आहिनि। हर हिकु विशेष आत्मा जी विशेषता सदा बाप दादा वटि स्पष्ट साम्हूं हूंदी आहे। तव्हांजी छा विशेषता आहे, तव्हांखे पतो आहे तव्हां छा विशेषता आहे। बाप दादा त तव्हांखे तव्हांजी विशेषता अनुसार ई ॾिसंदा आहिनि, है न। इहो गुण केॾो सुठो आहे कि हर हिक खे हुनजी विशेषता अनुसार ई ॾिसो।
मतिलबु उहो इंसानु असांखे कॾहिं ख़राबु लॻे ई न। सम्झो तव्हांजे घर अगरि माई ईंदी आहे, झाड़ू पोछो सुठो न करे वेंदी आहे, लेकिन सोचो केॾी उहा न अचे त तव्हां सोचंदा आहियो न, चल वीचारी ईंदी त आहे, हिकु पोचो लॻाए वेंदी आहे, कम से कम लॻाए त वेंदी आहे, है न। त तव्हां न हुनखे हुन विशेषता सां ॾिसो, चल वीचारी हिकु पोचो ई लॻाए थी वञे, लॻाए त वञे थी। उहो न अचे त केॾी त कोई माण्हू त माई ते न अचनि पोचा ई न लॻाईंदा आहिनि, चईंदा आहिनि कोई ॻाल्हि कोन्हे, हिकु ॾींहुं न लॻाए त छा थियो, है न। त ईअं बाप दादा त हर हिक खे हुनजी विशेषता खे साम्हूं लाहे करे ई ॾिसंदा आहिनि। त तव्हां बि पंहिंजी विशेषता खे साम्हूं लाहे करे ख़ुदि खे ॾिसो। हर बार महान ऐं पुण्य आत्मा आहे। पुरुषोत्तम अर्थात देव आत्मा। पुरुषोत्तम केरु हूंदो आहे? देव आत्मा। देव आत्मा खे चईंदा आहिनि न मर्यादा पुरुषोत्तम। हर बार महान ऐं पुण्य आत्मा आहे। विश्व परिवर्तन जे निमित्त आत्मायूं आहियो न तव्हां, सम्झंदा आहियो। असां जो संकल्प कंदासीं उहो दुनिया में परिवर्तन थी वेंदो। एतिरो नशो आहे, चेक करो। ईअं हर हिकु पंहिंजे खे सम्झी करे हलंदा आहियो की असां छा हुयासीं ऐं छा ठही आहियूं। असां छा हुयासीं, असां बि कलयुगी दुनिया वांगुरु पढ़ाई लिखाई धंधो जॉब न, घर जो कमु, हिन ईअं कई हिन ईअं कई करी। हाणे पंहिंजे पाण खे ॾिसंदा आहियो जीअं दुनिया वारा हाणे ॻाल्हाईंदा आहिनि, हलंदा आहिनि, ईअं पहिरियों असां बि हलंदा हुआसीं। ऐं हाणे असां कीअं थी विया आहियूं, है न। त पंहिंजे पाण खे ॾिसो, सदा पंहिंजे पाण खे ॾिसो कि मां छा हुयमि ऐं हाणे मां छा थी वई आहियां। केतिरो अज्ञाननि खे ॾिसी करे तव्हां ख़ुदि खे ॾिसो, उन सां तव्हांखे पतो लॻंदो कि मूं में केतिरो परिवर्तन आयो आहे। ऐं ब्रह्मा बाबा खे साम्हूं रखो, शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा खे, कि अञा मूंखे केतिरो अञा ॿियो सुठो ठहिणो है न। अॼु बाबा चई न लौकिक और पारलौकिक ऐं अलौकिक बाप खे पूरो फॉलो करिणो आहे। अज्ञानी तव्हांखे नज़र अचनि न त हुन समय सोचिजो कि इन्हनि में ऐं असां में छा फ़र्क़ु आहे। पोइ तव्हांखे पंहिंजी वैल्यू सम्झ में ईंदी, तव्हांखे सम्झ में ईंदो कि तव्हां केरु आहियो। ऐं ज्ञानी बाप दादा खे दादनि खे साम्हूं रखी ॾिसजो, है न। सिर्फ़ु ईअं न कि जीअं हाणे मधुबन में दादियुनि जा स्तंभ ठही विया आहिनि, है न। हुते वञी योग करे छा कंदा? हुते वञी सोचिजो कि दादी ऐं मूं में अञा केतिरो फ़र्क़ु आहे। बाबा जे रूम में वेंदा आहियो त सोचो अञा निराकार शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा निराकार रूप में संपन्न स्थिति शिव बाप समान ऐं साकार रूप में ब्रह्मा बाप समान ठहिण में अञा केतिरो अंतर आहे मूं में ऐं बाबा में, है न। जीअं भक्ति मार्ग में त माण्हू जीअं कंदा आहिनि न कृष्ण उन्हनि जा गुण ॻाए हली ईंदा आहिनि, त ईअं ई न वञो। बाप दादा जे रूम में वेंदा आहियो त ईअं सोचो कि अञा मूं में ऐं बाबा में केतिरो अंतर आहे। कि दादी जे स्तंभ ते वियो था त हा चलो दादी जी विशेषतायूं ऐं मूं में अञा केतिरो अंतर आहे। छो जी तॾहिं त तव्हां हुननि जी राजधानी में वञी सघंदा न, है न। फर्स्ट राजधानी हूंदी मम्मा बाबा जी, पोइ हुन खां पोइ अलॻि अलॻि दादियुनि बि जो बि वेंदा। वैसे त बाबा चईंदा आहिनि लक्ष्य रखो, पहिरीं राजधानी में अचो, 9 लख वारी बाबा ॿुधाई न हुन ॾींहुं। 9 लखनि में केरु अची सघंदा? जेका 4 सब्जेक्ट में नंबर 1 हूंदा, है न। त ईअं पंहिंजे अंदरि अञा ॾिसो कि अञा मूंखे ॿियो केतिरो पुरुषार्थ करिणो बाबा जी राजधानी में अचण में,
या कंहिं बि दादी जे राजधानी में अचण में 1 2 3 4 8 वेंदा न, 8 राजधानियुनि में अचण में केतिरो अञा मूंखे पुरुषारत करिणो आहे। अब त्रेता युग में अचणो आहे पोइ त कोई प्रॉब्लम न आहे, आराम सां खाओ पीओ मस्तु रहो, न लहसुन प्याज न खाओ, अपवित्र न थियो, मतिलबु कोई पुरुषारत करण जी ज़रूरत ई न आहे न त्रेता युगी आत्माउनि खे। त जे कोई सोचदो आहे न अरे पासिंग मार्क्स त अची वेंदा न, लेकिन त्रेता युगी त पास बि न थींदा, है न। त्रेता युगी आत्माऊं त जेका कम मार्क्स वारा त्रेता युग में ईंदा न, त क्षत्रिय कुल युद्ध कंदे कंदे ई शरीर छॾे वेंदा। त बाबा चवनि था इहे महान अंतर सदा पंहिंजे साम्हूं रहे, हिकु त असां छा हुयासीं ऐं छा ठही विया आहियूं, ऐं अञा ॿियो असांखे छा ठहिणो आहे, संपन्न आत्माउनि खे साम्हूं रखी ॾिसो। ये अंतर महामंत्र स्वरूप स्वतः ठाहे छॾंदो। अहिड़ो अनुभव कंदा आहियो जीअं बाबा जी साम्हूं सदा हर हिकु बार विशेष आत्मा जे रूप में साम्हूं रहंदो आहे। वैसे तव्हां सभु बि पंहिंजी विशेषता ऐं सर्व जी विशेषता इहे ई सदा ॾिसंदा आहियो, है न। इहा बाप दादा जी इहा विशेषता असांखे ज़रूरु कॉपी करो। जे शिव बाप ऐं ब्रह्मा मां हमेशह उन्हनि जे साम्हूं कोई ईंदो न त उहो उन्हनि जी विशेषता अनुसार ई ॾिसंदा हुया। त तव्हांजे साम्हूं बि कोई बि आत्मा अचे त हुन समय हुन जी विशेषता खे ई ॾिसो, पंहिंजी ऐं सर्व जी विशेषता इहे ई सदा ॾिसंदा आहियो। सदा कीचड़ में रहण वारा कमल खे ॾिसंदा आहियो न, है न। ये दुनिया कीचड़ मतिलबु विकार बुराइनि जी। हाणे ॾिसो, इहा चेक कजो, हाणे खां चेक करो, तव्हांजे साम्हूं अॼु सॼो ॾींहुं जो बि अचे न, उन्हनि खे तव्हां कंहिं रीति था ॾिसो। कोई बि अचे, तव्हांजो ॿार बि अचे, है न। जीअं जनरली ॿार ईंदो आहे त सोचंदा आहिनि न हाणे हीअं आयो आहे, वरी हीअं चईंदो, वरी हीअं कंदो, वरी कचिरो कंदो। ईअं चेक करो कि तव्हांजे घर में जेतिरा मेंबर आहिनि या तव्हां जेतिरे माण्हुनि सां बि अॼु मिलंदव, उन्हनि जी तव्हां विशेषता खे ॾिठो त सम्झो तव्हां कमल खे ॾिठो। अगरि तव्हां उन्हनि में अवगुण ॾिठो त सम्झो तव्हां कीचड़ खे ॾिसो। त बाबा चवनि था सदा कीचड़ में रहण वारे कमल खे ॾिसंदा आहियो, व कीचड़ ऐं कमल ॿिन्हिनि खे ॾिसंदा आहियो। इहा जेकी धारणा आहे न, इहे धारण करणु ॾाढो ई सुठो आहे, लेकिन हिन जे लाइ पुरुषार्थ ॾाढो करिणो पवंदो आहे। तव्हां करे ॾिसजो। संगम युग विशेष युग आहे। हिन विशेष युग में तव्हां सर्व विशेष आत्माउनि जो विशेष पार्ट आहे। छो जी बाप दादा जे सहयोगी आहियो न, त विशेष आत्माउनि जो कर्तव्य छा आहे? स्व जी विशेषता द्वारा विश्व कार्य में रहण, अर्थात पंहिंजी विशेषता खे सिर्फ़ मन में व मुख में वर्णन न करिणो आहे, लेकिन विशेषता द्वारा कोई विशेष कार्य करे ॾेखारिणो आहे, है न। बाबा छा था चवनि कि स्व जी विशेषता विश्व कार्य में रहण, अर्थात पंहिंजी विशेषता खे सिर्फ़ विशेष कर्तव्य बाबा ॿुधाइनि था। विशेष आत्माउनि जो कर्तव्य छा आहे? स्व जी विशेषता द्वारा विश्व कार्य में रहणो आहे। तव्हांजी जो विशेषता आहे, पहिरियों त इहे ॾिसो कि तव्हांजी विशेषता छा आहे, पोइ विश्व कार्य में हुन अनुसार रहणो आहे। पंहिंजी विशेषता खे कार्य में लॻाइण ई पंहिंजो विशेष कर्तव्य आहे। लेकिन यादि रखो, इहा विशेषता बाबा ॾिनी अथई ऐं उनखे विशेष कार्य में लॻाइणो आहे। सिर्फ़ु मुख सां वर्णन न करो, मन में व मुख में वर्णन न करो, हा मूं में इहा विशेषता आहे, लेकिन उनखे कर्मनि में लायो।
सम्झो तव्हांखे ज्ञान ॿुधाइण जी विशेषता आहे, तव्हांखे योग करण जी विशेषता आहे, तव्हांखे पंहिंजो अनुभव शेयर करण जी विशेषता आहे। तव्हां सुठी रोटी ठाहे सघंदा आहियो, सुठी साफ़ सफ़ाई करे सघंदा आहियो, कुझु बि करे सघंदा आहियो, त उहो कार्य में लॻायो, है न। बाबा जी कार्य में, बाबा जी जॾहिं प्रोग्राम थींदा आहिनि, या घर में बि सम्झो बाबा जी विशेषता खे कार्य में लॻायो, त विशेषता खे ध्यान में रखी करे हुन रीति कार्य करो, त इहो तव्हांजो विशेष कर्तव्य आहे। बाबा हाणे चवनि था त हाणे पंहिंजी जो विशेषता आहे हुनखे कार्य में लॻायो। जेतिरो पंहिंजी विशेषता खे मन सां वाणी ऐं कर्म जी सेवा में लॻाईंदव, त इहा विशेषता विस्तार खे पाईंदी वेंदी। जेतिरो पंहिंजी विशेषता खे मन सां वाणी ऐं कर्म जी सेवा में लॻाईंदव, त इहा विशेषता विस्तार खे पाईंदी वेंदी। सेवा में लॻाइण अर्थात हिकु बीज सां अनेक फल प्राप्त करणु। जीअं आम जो बीज बोइबो आहे त केॾा सारा फल निकिरंदा आहिनि, त हिकु बीज सां अनेक फल प्रकट थियनि, इहो थियो पंहिंजी विशेषता खे सेवा में लॻाइणु। ईअं स्व जी चेकिंग करो कि बाप द्वारा हिन श्रेष्ठ जीवन में जो जन्म सिद्ध अधिकार जे रूप में विशेषता मिली आहे, उनखे सिर्फ़ बीज रूप में रखियो आहे। चेक करो कि बाप द्वारा जो असांखे विशेषता मिली आहे, स्व जी चेकिंग करो कि बाप द्वारा जो हिन श्रेष्ठ जीवन में जन्म सिद्ध अधिकार जे रूप में विशेषता मिली आहे, उनखे सिर्फ़ बीज रूप में रखियो हुया, या बीज खे सेवा जी धरनी में विझी विस्तार के पायो आहे। अर्थात पंहिंजे स्वरूप ऐं सेवा जे सिद्धि स्वरूप जे अनुभव कयो आहे। चेक करो पंहिंजे स्वरूप व सेवा जे सिद्धि स्वरूप जे अनुभव कयो आहे। बाप दादा सर्व ॿारनि जी विशेषता जी तकदीर जी लकीर जनम सां ई खींची वठी गई। बाबा असां में जो विशेषता भरी थी न, सर्व ॿारनि जी विशेषता जी तकदीर जी लकीर जनम सां ई खींची वठी गई। जनम सां हर ॿार जे मस्तक ते विशेषता जी तकदीर जो सितारो चमकंदो ई आहे। बाबा त जनम सां ई तव्हांजे अंदरि विशेषता जी तकदीर जी लकीर खींची अथई, लेकिन तव्हां केतिरो उनखे पहचाने करे उनखे कर्म में लॻायो आहे, इहे चेक करो, है न। पंहिंजे स्वरूप व सेवा जी सिद्धि स्वरूप अनुभव कयो अथव। समझ में आई आहे कि बाबा मूं में कहिड़ी विशेषता भरी अथई। बाबा खे त नज़र अचे थो विशेषता जो विशेषता जे तकदीर जो सितारो, बाबा खे त नज़र अचे थो, असांखे नज़र अचे थो। कोई बि ॿार हिन तकदीर सां वंचित न आहे, है न। कोई बि ॿार हिन तकदीर सां वंचित न आहे। ये तकदीर जगाए करे ही आया आहियो न। कोई बि ॿार हिन तकदीर सां वंचित न आहे, ये तकदीर जगाए करे आया आहियो न, उहो अंतर छो थी वेंदो आहे। जो ॿुधायो कि कोई हिन वरदान जे बीज खे, तकदीर जे बीज खे व जन्म सिद्ध अधिकार जे बीज खे विस्तार में लाहींदो आहे, कोई बीज के कार्य में न लाइण जे कारण शक्तिहीन बीज करे ॾींदो। मतलब कोई त पंहिंजी विशेषता के कार्य में लॻाए करे विस्तार लाहींदो आहे, ऐं कोई हुन विशेषता खे ॼाणे ई न सघंदो आहे, कर्म में लाहे ई न सघंदो आहे,
त उहो जीअं शक्तिहीन बीज थी वेंदो आहे। जीअं बीज खे समय ते कार्य में न लॻायो त फलदायक बीज न रहंदो आहे न। बीज खे असांखे समय ते कम में लॻाइणो आहे न, तॾहिं त फलदायक बीज ठहींदो। बीज जॾहिं कोई बोईंदा आहियूं त कोई बीज त जीअं 12 महीने ई हुन मां फल फ्रूट निकिरंदा आहिनि, त उहो कहिड़े बि समय में विझो त उहो वॾो थी वेंदो आहे। कोई बीज आहे न, सम्झो कोई बीज खे अगरि थोरो समय खपे वॾो थियण में, ऐं हुनखे बीज मां पौधो निकिरण में सम्झो बारिश में ई निकिरंदो आहे, त उहो बारिश जे समय ई उनखे बोअण सां फटाफट पौधो निकिरी वेंदो आहे। कोई बीज सर्दियुनि में लॻाइबो आहे, कोई बीज गर्मियुनि में लॻाइबो आहे। त बाबा असांखे चवनि था, ऐं असांजो विशेषता रूपी बीज जो बाबा बोयो अथई जनम सां, उहो असांखे हाणे ई कार्य में, हाणे ई हिनखे कार्य में लॻाइणो आहे, तॾहिं असांखे पूरे कल्प में हुन विशेषता सां फ़ाइदो मिलंदो। त बाबा असांखे चवनि था, बीज खे समय ते कार्य में न लॻायो त फलदायक बीज न रहंदो। कोई पोइ छा कंदा आहिनि, बीज खे सेवा जी धरनी में विझंदा बि आहिनि, लेकिन फल निकिरण खां पहिरियों वृक्ष खे ॾिसी उन में ई ख़ुशि थी वेंदा आहिनि कि मां बीज खे कार्य में लॻायो। कोई त छा थींदो आहे कि बीज खे सेवा जी धरनी में मतलब लॻाए छॾींदो आहे। सम्झो कंहिंखे न कोर्स कराइण जी विशेषता आहे, त हुन कोर्स कराइण शुरू कई, ऐं अञा बसि उहो इन में ई ख़ुशि थी वेंदो आहे कि अरे वाह, मां कोर्स कराईंदो, मां कोर्स कराईंदो, मां कोर्स कराईंदो। अरे कोर्स कराइण खां पोइ केतिरी आत्मायूं तव्हां कोर्स करायो, केतिरी आत्मायूं अञा ताईं धारणा मूर्त थी करे हलनि पियूं। के माण्हू हिन में ई ख़ुशि थी वेंदा आहिनि कि मां त क्लास कराईंदी आहियां। अरे तव्हांजी क्लास सां केतिरनि ॼणनि खे फ़ाइदो थींदो, केतिरनि ॼणनि जो जीवन परिवर्तन थियो। तव्हां त क्लास कराई, लेकिन तव्हां धारणा मूर्त आहियो। क्लास त कोई बि कराए सघंदो आहे, लेकिन क्लास कराइण जो मतिलबु जेकी क्लास असां करायूं था, पहिरियों उहा असांखे धारणा थिए। ये थींदो न, अगरि असांखे हुन ॻाल्हि जी धारणा न आहे, असां बसि ईअं ई क्लास था करायूं, पोइ फ़ाइदो न। त बाबा जी असांखे चवनि था, बीज खे सेवा जी धरनी में विझंदा बि आहियो, लेकिन फल निकिरण खां पहिरियों वृक्ष खे ॾिसी ख़ुशि थी वेंदा आहियो कि मां त क्लास कराईंदी आहियां, मां त योग कराईंदी आहियां, मां त फलानो फलानो कराईंदी आहियां। इन जी रिज़ल्ट छा थींदी आहे कि या त अगरि तव्हां कंहिंखे बाबा जो परिचय ॾींदा आहियो, हा मां हिन एतिरनि खे बाबा जो परिचय ॾिनो, मां इहा बाबा जो पॉइंट ॿुधायो, उहो सुठो कयो, लेकिन उन्हनि खे फ़ाइदो थियो, उन्हनि जे जीवन में परिवर्तन आयो। त बाबा असांखे चवनि था, बीज बाबा चवंदा आहिनि इन जी रिज़ल्ट छा थी, वृक्ष वॾो थी वेंदो आहे, टालियूं शाखायूं उपशाखायूं निकिरंदी रहियूं आहिनि, लेकिन वृक्ष वॾो थियो, लेकिन फल त न आयो। वैसे त अॼुकल्ह ॾिसो पतनि जी बि चांहियूं पीअंदा आहिनि न माण्हू। सम्झो कंहिं नींबू जो पौधो लॻायो, अंब जो पौधो लॻायो, या कंहिंजो बि पौधो लॻायो, भले हुन में अंब न आया, नींबू न आया, लेकिन हुननि जे पतनि जी बि माण्हू चांहि ठाहे पीअंदो आहे। त कई बार थींदो आहे न कि तव्हां कंहिंखे कोर्स त करायो था, तव्हां कंहिंखे ज्ञान त ॾिनो, लेकिन फ़ाइदो उहो ख़ुशि थी वेंदा आहिनि, लेकिन उहो बाबा जो न ठही करे हलंदो। जेके चईंदा आहिनि न कि हा उन्हनि खे ज्ञान सुठो लॻंदो आहे ॿुधण, लेकिन उहे धारण न करे सघंदा।
त फल निकिरण मतिलब कि उहे आत्मायूं धारण करे पंहिंजे जीवन खे परिवर्तन करनि। फल निकिरण मतिलब उहे आत्मायूं बाबा खे पहचाननि, ज्ञान में हलनि, इहो थी वियो फल पाइण। त बाबा चईंदा आहिनि कि वृक्ष त वॾो थी वियो, लेकिन दाल टालियूं बि निकिरी वयूं, शाखायूं बि निकिरी वयूं, उपशाखायूं बि निकिरी वयूं, लेकिन वृक्ष वॾो थींदो लेकिन फल त न आयो। ॾिसण में वृक्ष वॾो सुंदर लॻंदो आहे लेकिन फल न निकिरंदो आहे। मतिलबु हुननि ॾाढनि जॻह क्लास कराई, ॾाढनि ॼणनि कोर्स करायो, हुननि खे टाइटल बि मिली, लेकिन फल न मिली। अर्थात जब जन्म सिद्ध अधिकार रूप में विशेषता मिली, उन सां न स्वयं सफलता मूर्त फल पाईंदा आहिनि, न ॿियनि खे उन विशेषता द्वारा सफलता स्वरूप ठाहे सघंदा। है ना? जो जन्म सिद्ध अधिकार रूप में विशेषता मिली आहे, हुन सां न स्वयं सफलता मूर्त फल पाईंदा, न ॿियनि खे हुन विशेषता द्वारा सफलता स्वरूप न ठाहे सघंदा। विशेषता जे बीज खे सभिनि खां श्रेष्ठ फल आहे संतुष्टता। विशेषता जे बीज मतिलबु तव्हां पंहिंजी विशेषता कार्य में लॻाई, हुनजो सभिनि खां सुठो फल छा आहे? माण्हुनि खे संतुष्टता मिले। सम्झो था कंहिंखे ज्ञान ॾिनो, तव्हां कंहिंखे कोर्स करायो, तव्हां कंहिंजे लाइ योग कयो, त हुननि खे हुन चीज सां संतुष्टता थी। त असां पंहिंजी विशेषता खे कार्य में लॻायो, उन सां जेको फल निकिरंदो सभिनि खां सुठो कहिड़ो निकिरंदो? संतुष्टता जो। हिन करे अॼुकल्ह जा भगत संतोषी मां जी पूजा ज्यादा कनि। त संतुष्ट रहण ऐं सर्व खे संतुष्ट रखण, ये विशेष युग जो विशेष फल आहे। सदा संतुष्ट रहण ऐं सर्व खे संतुष्ट करण, सदा संतुष्ट रहण ऐं सर्व खे संतुष्ट करण, इहा आहे विशेष युग जो विशेष फल। चेक करो कि तव्हां सदा संतुष्ट रहंदा आहियो। पहिरीं ॻाल्हि त तव्हां संतुष्ट रहो। पहिरीं ॻाल्हि त असां सदा ई संतुष्ट रहूं ऐं सर्व खे संतुष्ट कंदा आहियूं। हिकु कॾहिं कॾहिं थींदो आहे न कि असां त ॿियनि खे संतुष्ट करे हलूं था, लेकिन ॿिया हुननि ते ॿिया संतुष्ट न आहिनि, ॿिया संतुष्ट नथा थियनि। त कई माण्हू चवंदा आहिनि भई असां त करे हलूं था, हाणे उहे नथा थियनि त असां छा करूं? चलो बाबा चवंदा आहिनि कि 5% त ठीकु आहे। मतिलबु सम्झो 10 मां अगरि 1-2 तव्हां सां संतुष्ट न आहे, उहो चलो कोई ॻाल्हि कोन्हे, हुनखे बाबा ॾिसी वठंदा, लेकिन बाक़ी त थियणा खपनि न। मतिलबु असां त पंहिंजे जीवन खां संतुष्ट आहियूं, लेकिन बाक़ी आत्मायूं बि त संतुष्ट रहण खपनि न। संतुष्ट आहे त सर्टिफिकेट बाबा चईंदा आहिनि, बाप द्वारा संतुष्ट आहे त सर्टिफिकेट, स्व जे जीवन सां बि संतुष्ट, ड्रामा सां बि संतुष्ट, ऐं परिवार बि असां सां संतुष्ट आहे। तव्हांजे परिवार वारा ॾिसो, तव्हांजे परिवार वारा जो बि आहिनि, लौकिक अलौकिक, बाबा त चईंदा आहिनि कि असां त हर हिक खे असांखे त बाबा जो ॿार सम्झी करे हलिणो आहे। त तव्हांजो जेको इहो जीवन आहे, तव्हां हिन जीवन में तव्हां सां माण्हू संतुष्ट आहिनि। पहिरियों थींदो आहे न, पहिरियों एंटी हूंदा आहिनि, पहिरियों मना कंदा आहिनि, पोइ धीरे 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 जॾहिं असांखे बाबा जो विशेषता भरी अथई, जॾहिं असां हुनखे कार्य में लॻाईंदा आहियूं त संतुष्ट थींदा वेंदा। ऐं हाणे त ॾाढा साल थी विया, है न, त हाणे असांजे जीवन, हाणे त ॾाढा माण्हू संतुष्ट थी वेंदा आहिनि, है न। त चेक करो
इहे हिन विशेष युग जो विशेष फल आहे। विशेष युग जो विशेष फल आहे। कई बार ईअं फलदायक न ठहींदा आहिनि। वृक्ष जो विस्तार अर्थात सेवा जो विस्तार करे वठंदा आहिनि, लेकिन बिना संतुष्टता जे फल जे वृक्ष जो छा कमु, न? मतलब ॾाढा सारा सेंटर्स बि खोले वठंदा, ॾाढे सारे ॿारनि खे बि बाबा जो ठाहे वठंदा, लेकिन संतुष्ट रहनि, ख़ुदि संतुष्ट। जीअं अॼुकल्ह जी दुनिया में माण्हू आहे न, भले कंहिंजा माण्हू ॿार पढ़नि बि था, भले कंहिं वटि पैसो आहे बि, धंधो आहे बि, त बि हिन जीवन में संतुष्ट न आहिनि, त बि अलाए छा खपे हुननि खे, त बि दुखी दुखी परेशान परेशान रहंदा आहिनि कई माण्हू। भी जीवन में माण्हुनि खे एॾो कुझु मिले ई हो, एॾो स्टेटस मिली वियो, एॾो डिग्री मिली हुई, एॾो पैसा मिली विया, तॾहिं बि असंतुष्ट। त ईअं ई हिन ब्राह्मण जीवन में बि बाबा चवनि था, कई माण्हू त न सेवा स्थान त ॾाढा खोले वठंदा आहिनि, विस्तार करे वठंदा आहिनि सेवा जो, लेकिन संतुष्टता जो फल वृक्ष में न ईंदो आहे। त विशेषता जे वरदान व बीज के सर्व शक्तियुनि जे जल सां सींचो त फलदायक थी वेंदो। विशेषता जे वरदान व बीज खे सर्व शक्तियुनि जे जल सां सींचो। पंहिंजी जेकी विशेषतायूं आहिनि न, या पंहिंजो जो वरदान आहे, बाबा जो असां में विशेषता भरी अथई, बाबा जो असांखे वरदान ॾिना अथई, हुनखे सर्व शक्तियुनि जे जल सां सींचो त फलदायक थी वेंदा, त उहो फलदायक थी वेंदा, त उहो विशेषता फलदायक थी वेंदी। मतिलबु हुन विशेषता सां माण्हू संतुष्ट रहंदा, असां हुन वरदाननि खे कम में लॻाईंदासीं, सर्व शक्तियुनि जो जल ॾींदासीं, त हुन सां सुठो परिणाम निकिरंदो। न त विस्तार थियो, वृक्ष भी समय प्रति समय आया, आए हुए तूफान सां हिलदे हिलदे, कॾहिं कोई डाली कॾहिं कोई डाली टूटती रही, न? त छा थींदो, अगरि सर्व शक्तियुनि जे जल सां असां न सींचंदासीं न, त छा थींदो, समय प्रति समय तूफान सां कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि अची वेंदी, जंहिंजे कारण असांजी स्थिति कॾहिं हेॾे कॾहिं होॾे हीअं हिलदी डुलदी रही, है न? त चेक करो कि असां पंहिंजी विशेषताऊं वरदान जेका बाबा ॾिना अथई, हुनखे सर्व शक्तियुनि जे जल सां सींचता आहियूं, न? कम में लॻाईंदा आहियूं, संतुष्ट जो फल आयो आहे। अच्छा, तव्हां पंहिंजे जीवन सां संतुष्ट आहियो? तव्हां हिन ड्रामा में जो बि हले थो हुन सां संतुष्ट आहियो? बाबा सां संतुष्ट आहियो? ब्राह्मण परिवार सां संतुष्ट आहियो? त चेक करो, न त छा थींदो, अगरि काथे बि असंतुष्टता थी, त कोई न कोई तूफान जी कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि ईंदी जो असांखे कॾहिं हेॾे हलाईंदी कॾहिं होॾे हलाईंदी, पोइ छा थींदो, वृक्ष हूंदो सुखो उहो वृक्ष, न? मतलब असां ज्ञान में त हलऊं था, रोज क्लास बि ॿुधऊं था, मुरली बि ॿुधऊं था, धारणा बि करऊं था, लेकिन असांजे जीवन में ख़ुशी न, सुख उहो वृक्ष आहे, ख़ुशी न। काथे हिकु तरफ़ सूखो वृक्ष जंहिंमें अॻियां वधण जो उमंग उत्साह ख़ुशी रूहानी नशो, कोई बि हरियाली न, न बीज में हरियाली न वृक्ष में हरियाली, है न? त ॾिसो, ब्राह्मण जीवन में तव्हां ख़ुशि रहंदा आहियो हमेशह, हाणे कि सभु कुझु कंदे हुए बि कुछ न कुछ असंतुष्टता आहे। सुखो फल मतलब कि ब्राह्मण जीवन मतलब कि सदा खुश रहना,
हिकु न बाबा जो चइण खां पोइ हिकु आंतरिक ख़ुशी, आंतरिक सुख, आंतरिक आनंद, आत्मिक प्रेम, हिकु अलॻि ई आनंद मिलंदो है न। त उहो असांजे जीवन में आहे। त बाबा असांखां पुछनि था कि असांजे जीवन में उहो सभु आहे या सूखो सूखो वृक्ष आहे। मतिलबु वो ख़ुशी न आहे, उहो आनंद न आहे। हिकु आहे कि तव्हां त रहण चाहियो था लेकिन तव्हांखे माण्हू नथा रहण ॾियनि, कॾहिं कॾहिं थींदो आहे न। लेकिन उहो त बाबा चईंदा आहिनि कि बाबा हाणे चवनि था न तूफ़ान ईंदा, कोई माण्हू तव्हांजे लाइ छा चईंदा, कोई छा चईंदा, है न। उहो त चलो, लेकिन उहो तूफ़ान बि असांजी आंतरिक सुख शांति ख़ुशी खे छीने न सघनि। एतिरी शक्ति बि हुजणी खपे असां। त बाबा चवनि था सूखो वृक्ष मतिलब न उमंग उत्साह आहे, न ख़ुशी आहे, न रूहानी नशो आहे, कोई बि हरियाली न, है न, कोई बि मज़ो न जीवन में, भ्रमण जीवन। अगरि हीअं आहे त सम्झो असांजे जीवन में बि वृक्ष सुखल आहे ऐं साथ साथ ॿी तरफ़ सदा हरो भरो फलदायक वृक्ष। हिकु तरफ़ ईअं सूखो वृक्ष, हिकु तरफ़ फलदायक वृक्ष। हिकु तरफ़ त रमण परिवार में हिकु ॿाहिरां जी ख़ुशी बि थींदी आहे, हिकु आंतरिक ख़ुशी बि थींदी आहे। त असांखे खपे आंतरिक सुख ख़ुशी, अतीन्द्रिय सुख शांति ख़ुशी में रहे। उहा अगरि असांजे जीवन में आहे त तव्हां भ्रमण जीवन में बिल्कुलु ठीकु था रहो, न त कुझु न कुझु गड़बड़ आहे। त बाबा चवनि था सूखो वृक्ष ऐं हरो भरो वृक्ष कहिड़ो सुठो लॻंदो आहे। हिन करे बाप दादा विशेषता जे वरदान के शक्तिशाली बीज सभु ॿारनि खे ॾिनो अथई। हाणे सदा विशेषताउनि खे पंहिंजे कार्य में लॻाए करे सर्व शक्तियुनि खे जे पाणी सां हुनखे सींचे करे कार्य में लॻायो त जीवन में सदा सुख शांति ख़ुशी सां रहंदा। सिर्फ़ विधि पूर्वक फलदायक ठाहियो। ये रही स्व जी विशेषता जी ॻाल्हि, है न। त बाबा असांखे चई न कि संगम युग ते स्व हर आत्मा जो तव्हां आत्माउनि जो विशेष आत्माउनि जो विशेष पाठ आहे। श्री बाबा जनम सां ई असां में विशेषता भरी अथई। त बाबा चवनि था स्व जी विशेषता जी ॻाल्हि छा आहे कि स्व जी विशेषताउनि खे वरदाननि खे सर्व शक्तियुनि जी दर सां खीचियो ऐं उन्हनि खे कार्य में लॻायो, तॾहिं ई उहो फलदायक थींदो। अच्छा, विशेष आत्माउनि जी त ई स्व जे बारे में त बाबा ॿुधाई। हाणे बाबा चवनि था कि तव्हां सभु विशेष आत्माउनि जी संबंध संपर्क में सदा रहंदा आहियो। सो जे ब्रह्मण परिवार अर्थात विशेष आत्माउनि जो परिवार। त परिवार जे संपर्क में ईंदा हर हिक जी विशेषता खे ॾिसंदा हलो। परिवार जे संपर्क में बि अचो ऐं छा करो, हर हिक जी विशेषता ॾिसंदा हलो। बाबा चवनि था विशेषता खे ॾिसो। परिवार जे संपर्क में ईंदे हुए विशेषता ॾिसण जी दृष्टि धारण करो, अर्थात विशेष चश्मो पाए छॾो। विशेषता ॾिसण जी दृष्टि धारण करो, अर्थात विशेष चश्मो पाए छॾो। अॼुकल्ह फैशन या मजबूरी में चश्मो पाईंदा आहिनि न, त तव्हां सभु कहिड़ो चश्मो पायो? विशेषता ॾिसण जो चश्मो पायो। त विशेषता ॾिसण वारो चश्मो पायो त ॿिए जो कुझु ॾेखाए में ई न ॾींदो, है न। विशेषता ॾिसण जो चश्मो पायो त ॿिए जो कुझु नज़र ई न ईंदो, विशेषता ई नज़र ईंदी।
जॾहिं साइंस जे साधन द्वारा लाल चश्मो पायो त हरो बि लाल ॾेखारे में ॾींदो न। त हिन विशेषता जी दृष्टि द्वारा विशेषता ई ॾिसंदा। जॾहिं वो चश्मो पाए छॾंदासीं न त उन विशेषता जी दृष्टि द्वारा असां विशेषता ई ॾिसंदासीं, कीचड़ खे न ॾिसंदासीं, कमल खे ॾिसंदासीं। त हर हिक जी विशेषता द्वारा विश्व परिवर्तन जे कार्य में विशेष कार्य जे निमित्त ठही वेंदा। है न, बाबा चवनि था अगरि तव्हां पंहिंजी विशेषता ॾिसण जो चश्मो पाईंदव त कीचड़ खे न ॾिसी करे तव्हां कमल खे ॾिसंदव। हर हिक जी विशेषता द्वारा विश्व परिवर्तन जे कार्य खे विशेष कार्य जे निमित्त ठही वेंदा। त हिकु ॻाल्हि पंहिंजी विशेषता खे कार्य में लॻायो, विस्तार करे फलदायक ठाहियो। ॿी ॻाल्हि आहे सर्व जी विशेषता ॾिसो। त बाबा त उन ॾींहुं असांखे ॿुधाई न कि पहिरीं ॻाल्हि छा आहे, स्व जी विशेषता खे कार्य में लॻायो। पहिरीं ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाई कि पंहिंजी विशेषता खे कार्य में लॻायो, विस्तार करे फलदायक ठाहियो। ॿी ॻाल्हि बाबा असांखे छा चई, सर्व जी विशेषता ॾिसण जो चश्मो पायो। टी ॻाल्हि आहे सर्व जी विशेषताउनि खे बि कार्य में लॻायो। है न, अॼु बाबा असांखे चई न सुबुह जो बि साकार मुरली में कि हर हिक में न कोई विशेषता हूंदी ई आहे। उनखे संबंध संपर्क में लाहींदे उन्हनि सां लाभ वठो। जी सम्झो झाड़ू पोछो करण वारी जी खे सां तव्हां झाड़ू पोछो कराए सघंदा आहियो। लाइट ठाहिण वारे भाई खां तव्हां लाइट ठाराए सघंदा आहियो। पाणी नल जी प्रॉब्लम हुजे त तव्हां नल ठीकु कराए सघंदा आहियो उन भाई खां। न त दुनिया में ॾिसो केॾा सारा कम आहिनि। हिकु क्लास में बि अगरि हिकु टीचर जा 30 ॿार अगरि उन्हनि वटि 30-40 ॿार हूंदा आहिनि, अगरि हिकु टीचर हर ॿार जी विशेषता ॾिसे ऐं हुन अनुसार ई हुन विशेषता अनुसार ई हुन ॿार खे अॻियां वठी हले त सभु कम में बि इन्वॉल्व थी वेंदा ऐं ॿारनि खे उमंग उत्साह बि ईंदो। है न, सिर्फ़ु पढ़ाई थोरी थींदी आहे, ॿिया कम बि त थींदा आहिनि न। कोई ॿार मॉनिटरिंग करण में होशियारु हूंदो आहे, कोई डांस, कोई सिंगिंग, कोई छा। अगरि टीचर खे सभिनि जी विशेषता सम्झ में अची वई ऐं हुन विशेषता खे हुन कार्य में लॻाई त केॾी सुठो थी वेंदो। ईअं ई तव्हां पंहिंजे घर में बि ॾिसो कि हर हिक जी विशेषता छा आहे, उन अनुसार अगरि तव्हां सभिनि खे साथ वठी हलंदव त तव्हांखे ॾाढो फ़ाइदो थी वेंदो। है न, त बाबा असांखे चवनि था कि हिकु त पंहिंजी विशेषता खे कार्य में लॻायो, विस्तार करे फलदायक ठाहियो, सर्व जी विशेषताउनि खे ॾिसो। ॿी ॻाल्हि आहे, टी ॻाल्हि आहे हुननि जी विशेषता खे कार्य में लॻायो। चौथी ॻाल्हि आहे विशेष युग जी विशेष आत्मा आहियो, इन करे सदा विशेष संकल्प बोल कर्म करो। ये कॾहिं न भुलिजो कि मां संगम युगी आत्मा आहियां। मां संगम युगी आत्मा आहियां त मुंहिंजो हर संकल्प बोल कर्म बि उअं ई हुजिणो खपे। त छा थी वेंदो, विशेष समय मिली वेंदो। छो जी विशेष न सम्झण जे कारण स्वयं द्वारा स्वयं जे विघ्न ऐं साथ साथ संपर्क में अचण वारनि सां भी आए हुए विघ्ननि में समय ज़्यादा वेंदो आहे। है न, ॾिसो अगरि तव्हां हर हिक जी विशेषता सम्झी वेंदव त छा थींदो कि उनखे तव्हां कम में लॻाईंदव। अगरि तव्हां विशेषता न ॼाणी त विशेष न सम्झण जे कारण हुन आत्मा खे या समय खे बि अगरि तव्हां विशेष न सम्झो, अगरि तव्हां न सोचंदव कि असां संगम ते आहियूं त तव्हांखे कॾहिं न लॻंदो कि चलो टाइम मिलियो आहे, हाणे मां मुरली थी पढ़ी वठां, बाबा जा गीत थी ॿुधां, मेडिटेशन थी करे वठां, थोरो ईअं करे वठां।
न एक्स्ट्रा टाइम त सभिनि खे मिलंदो आहे। कंहिंखे लॻंदो आहे चल टाइम मिलियो आहे त हल टीवी ॾिसूं, कंहिंखे फ़ोन करे ॻाल्हाए वठूं, हीअं हूअं। लेकिन असांखे पतो आहे कि संगम युग आहे। ही संगम युग जो विशेष समय असांखे मिलियो आहे, है न। ही संगम युग जो विशेष समय असांखे मिलियो आहे। त हिन संगम युग जे विशेष समय खे असां कार्य में लॻायूं। त विशेष न सम्झण सां स्वयं द्वारा स्वयं जे विघ्न साथ साथ संपर्क में अचण सां बि आए उहे विघ्ननि में समय ॾाढो हली वेंदो। त हिन करे समय खे बि ॼाणो, ख़ुदि खे बि ॼाणो। ॾिसो, घर में अगरि सम्झो कंहिंजी नुंहुं आहे जो ॿियो कुझु कमु नथी करे, न रोटी ठाहे सघे थी, लेकिन हुनखे गाॾी हलाइण ईंदी आहे, या उहो ॿियो कुझु कमु सुठो करे वठंदी आहे, त हुनजी विशेषता खे सम्झी करे हुन रीति कार्य में लॻायो, है न। संस्कारी बहू खपे, उहो थोरी मिलंदियूं अॼुकल्ह जे ज़माने में। कोई हूंदियूं बि निकिरंदियूं बि, लेकिन हाल फ़िलहाल त जहिड़ी बि नुंहुं आहे हुन में छा विशेषता आहे, हुन विशेषता सां कम में लॻायो त तव्हां बि विघ्न घटि थी वेंदा न त विघ्ननि में ई समय हली थो वञे माण्हुनि जो। मुंहिंजो पुटु हीअं आहे, मुंहिंजी धीअ हीअं आहे, मुंहिंजी ससु हीअं आहे, मुंहिंजो फलानो हूअं आहे। अरे जहिड़ो बि आहे हुन में कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे, हुन सां कमु कढो ऐं अॻियां हलो, है न। छो जी बाबा चवनि था न त समय ॾाढो हली वेंदो आहे न। स्वयं जी कमज़ोरी व ॿियनि जी कमज़ोरी, हिननि जी कथा ऐं कीर्तन ॿई ॾाढा लंबा थी वेंदा आहिनि। ख़ुदि में बि अगरि कोई कमज़ोरी आहे त हुनखे चेंज करे अॻियां वधो। छा उन्हनि जी कहानी वेही ठाहियो था, हीअं थियो, मां हीअं कयो, मूंखां हीअं नथो थिए, मूंखे जल्दी गुस्सो अची वेंदो आहे, मूं में हीअ कमी, या ख़ुदि जी कहानियूं कथायूं वेही ॿुधाईंदा या ॿियनि जी ॿुधाईंदा। अरे छल, तुंहिंजी नुंहुं सॼो ॾींहुं फ़ोन ते ॻाल्हाए थी, हेॾे होॾे करे थी, लेकिन हुन में सुठी ॻाल्हि छा आहे? आख़िरकार न कंहिंखां पुछो न कि हल ठीकु आहे, नथी थिए त छॾेसि। पोइ चईंदा न न न इहे त हिन में त ठीकु आहे, है न। की टीचर बि है न पंहिंजे कंहिं माउ पीउ खे चए कि तव्हांजो ॿारु पढ़ंदो ई न आहे। अगरि माउ पीउ चए ठीकु आहे पढ़े नथो त हल कढी छॾो, ॿियो छा करूं। पोइ टीचर चईंदी न न न हीअं त ठीकु आहे न, हीअं नथो करे। अरे जो सुठी ॻाल्हि आहे उहो ॿुधायो न पहिरियों, है न। त ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि समय खे ॾिसो, तव्हां में छा विशेषता आहे, ॿियनि में छा विशेषता आहे। समय, स्व जी विशेषता, ॿियनि जी विशेषताउनि खे सदा ध्यान में रखो त तव्हां अॻियां वधी सघंदा। न त छा थी वेंदो आहे, स्वयं जी या ॿियनि जी कमज़ोरी अहिड़ी कथाऊं कीर्तन जे रूप में थी वेंदियूं आहिनि, ॿई ॾाढा लंबा थी वेंदा आहिनि। जीअं तव्हांजे यादगार में रामायण खे ॾिठो आहे न, रामायण ॾिसंदा आहियो न, रामायण में छा हूंदो आहे, कथा ऐं कीर्तन, ॿई ॾाढा दिलचस्प हूंदा आहिनि ऐं लंबा बि हूंदा आहिनि। लेकिन आहे छा, विशेषता न ॾिसी ईर्ष्या में अची विया त लंबो कीर्तन ऐं कहानियूं थी वियूं। हर हिक में या त की ॾिसो, जो नेगेटिव रोल वारो हूंदो आहे न, जो तव्हांजे जीवन में विघ्न विझण वारो बि हुजे न, उहो बि कहिड़ो सुठो कमु थो करे इहे सोचो था, है न। अगरि तव्हांजे जीवन में कोई विघ्न विझे थो, सम्झो ज्ञान में अचण खां पोइ अगरि कंहिंजो पति, कंहिंजी ज़ाल, कंहिंजा माउ पीउ, कोई बि अगरि कंहिंजो विघ्न विझंदो न त ॾाढो ई सुठो, हुनजो त हुन मां मोह निकिरी वेंदो, अगरि हुनखे बाबा सां प्यारु हूंदो त। सम्झो कंहिंजा माउ पीउ अगरि विघ्न विझनि, है न, ऐं अगरि हुननि जा ॿार बाबा खे ॼाणे करे बाबा जी ज्ञान में अॻियां हलनि था, ऐं सम्झो कि माउ पीउ विघ्न जा विझनि, लेकिन हुनजी बाबा सां लगन सुठी आहे, त माउ पीउ सां त ईअं ई मोह निकिरी वेंदो हुनजो, है न। त इहे सोचो कि फ़ाइदो छा थो थिए हिन सां। विशेषता न ॾिसी ईर्ष्या में आया त लंबो चौड़ो कीर्तन थी वेंदो, अरे मुंहिंजा माउ पीउ हीअं कर, अरे सुठो आहे करनि था, तुंहिंजो मोह निकिरी वेंदी।
कल्ह जो शरीर बि छॾे छॾनि न त तव्हांखे दुख न थींदो हुनखे, चईंदा सुठो आहे वियो, मां हाणे पाण ई पंहिंजो ज्ञान योग त करे सघंदी आहियां, है न त माण्हू इहे ई कीर्तन ॻाईंदा रहंदा, अरे मुंहिंजे माउ पीउ हीअं न करणु ॾींदा आहिनि, मां हीअं नथी करे सघां। पोइ उन्हनि जा माउ पीउ अगरि शरीर बि छॾे आहे न त बि उहे न हेॾा जी न होॾा जा रहंदा। त बाबा चवनि था की अहिड़े विशेषता खे न ॾिसण सां लक्ष्मी नारायण जी कथा जे बजाए रामायण ठही वेंदी आहे। हर हिक में विशेषता ॾिसो, कोई तव्हांजे जीवन में विघ्न विझे थो, कोई तव्हांजे जीवन में, बाबा चईंदा आहिनि हर ॻाल्हि में कल्याण आहे। अॼु कोई सम्झो था मुरली था पढ़ो, मुरली था ॿुधो, कोई ॾाढो शोर शराबो थो करे, हीअं थो करे, असां चऊं की अरे इहे फालतू एॾो शोर शराबो था करनि, हीअं था करनि, चल हिन में बि कोई भलो, है न। छो जे अंत समय त इहे ई रड़ियूं ईंदियूं, हा लो ईअं हूअं, हुन समय तव्हांखे बाबा जी यादि में शरीर छॾिणो पवंदो। अंत समय थोरी साइलेंस हूंदी त तव्हां शरीर छॾंदा, उहा असांजी आंतरिक स्थिति उहो हुजणी खपे। बाक़ी ॿाहिरां त ॾाढो शोर शराबो थींदो न, कोई छा चिलाईंदो, कोई छा कंदो, है न। त हाणे बि जो शोर करण वारा आहिनि, चिलाइण वारा आहिनि, चिलाइण ॾियो, करणु ॾियो, तव्हां पंहिंजी बाबा जी यादि में रहो, है न। त बाबा जी असांखे चवनि था अगरि हीअं न विशेषता न ॾिसंदव न, हर ॻाल्हि में कल्याण न ॾिसंदव त लक्ष्मी नारायण ठहिण जी कथा जे बजाए राम कथा ठही वेंदी। मतिलबु तव्हां युद्ध कंदे कंदे शरीर छॾींदो। ऐं हिन कथा कीर्तन में स्वयं जो सेवा जो समय व्यर्थ गवाए छॾंदो, है न। हाणे पहिरियों खां इहो समय न आहे, हीअं थो करे, मूंखे मुरली न पई, इहे त केॾा आहिनि, पहिरियों त केॾो माण्हू विघ्न विझंदा हुया, लेकिन त बि जंहिंखे मुरली माण्हुनि खे मिली वेंदी हुई, बाबा त चईंदा आहिनि बांदेलियुनि वटि मुरली न बि वञे त बि बाबा जी यादि में रहनि त बि सुठो पद पाए सघंदियूं आहिनि। त अगरि हिननि ॻाल्हियुनि में पइजी वेंदव त पोइ स्वयं जो सेवा जो समय व्यर्थ गवाईंदव। ॿियो बि मज़े जी ॻाल्हि कंदा आहियो, सिर्फ़ु अकेला कीर्तन न कंदा आहिनि, लेकिन कीर्तन मंडली बि तयारु कंदा आहिनि। इन करे ॿुधायो न, हिन व्यर्थ कीर्तन कथा सां समय बचण जे कारण विशेष समय बि मिली वेंदो आहे, है न। अगरि असां सम्झो कोई तव्हांखे मुरली नथो ॿुधणु ॾिए, तव्हांखे सेंटर नथो वञणु ॾिए, कोई ॻाल्हि कोन्हे, न वञणु ॾिए। हाणे त बाबा त चईंदा आहिनि 7 ॾींहं कोर्स करे किथे बि वेही मूंखे यादि करो। तव्हां बाबा जी यादि में रहो, बाबा जी यादि में रही करे कर्म कंदा रहो, तव्हांजा सभु बंधन बि छुटिजी वेंदा। ऐं हिन में ई समय गवाए छॾंदव की अरे मूंखे त मुरली ॿुधणु न ॾींदा आहिनि, मूंखे त सेवा ते वञणु नथा ॾियनि, ईअं कंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि। त हिन सां त समय केॾो वेस्ट थी वेंदो आहे, व्यर्थ कीर्तन कथा सां समय वेस्ट थी वेंदो आहे न। त विशेष समय जो मिलियो आहे उहो वेस्ट थी वेंदो। त सम्झो छा करिणो आहे, छा न करिणो आहे। जीअं अॼुकल्ह जी दुनिया में कंहिंखे चईंदा आहिनि न, भक्ति जो फल प्राप्त करो, सहज राजयोगी ठहो, त ज़्यादा कंहिंमें रुचि रखंदा आहिनि, भक्ति जी कथा कीर्तन में ज़्यादा रुचि रखंदा आहिनि न, है न। दुनिया में बि आहे न, माण्हुनि खे अगरि चओ न भई के बाबा चईंदा न कि हनुमान जे भगत के अगरि बाबा ख़ुदि अगरि उन्हनि खे साक्षात्कार कराए, बाबा ख़ुदि अगरि उन्हनि खे कंहिं न कंहिं द्वारा टच कराए, त बि उहो उन्हनि खे त हनुमान ई खपे, है न। त बि उन्हनि खे हनुमान ई खपे। भक्ति जो फल प्राप्त करो, अगरि कंहिंखे चईंदा न दुनिया वारनि खे कि भई हीअं करो तव्हांखे भक्ति जो फल प्राप्त थी वेंदो, सहज योगी ठहो, परंतु उन्हनि खे त भक्ति जे कथा कीर्तन में ई ज़्यादा रुचि रहंदी आहे, है न। उन्हनि खे त बसि उहो ई झांझ वॼाइण, राधे राधे, कृष्णा कृष्णा, वाहिगुरु वाहिगुरु करण में ई मज़ो ईंदो आहे, है न। दुनिया में तव्हां कंहिंखे ज्ञान ॾियणु वञो न त हीअं ई थोरी ॿुधंदा आहिनि, उहे सोचंदा आहिनि असांखे त ईअं ई मज़ो थो अचे। त अहिड़े माण्हुनि जे लाइ बाबा बि छा करे न,
बाबा त उन्हनि खे चईंदा आहिनि, ॾेखारींदा आहिनि, हीअं करो, ॾिसो मां आयो आहियां। लेकिन उन्हनि खे त खपे ई हनुमान गणेश, उन्हनि खे त खपे ई उहो ई राधा राधा कृष्णा कृष्णा ई खपे। न त बाबा ॾिसण खे चवनि था अहिड़े समय त उन्हनि खे त भक्ति ज़्यादा रुचि उन्हनि खे त उन में ई ईंदो आहे, त मनोरंजन सम्झंदा आहिनि न। ईअं कई विशेष आत्मायूं बि आहे न, व्यर्थ जी राम कथा जी मंडली में, वो कीर्तन मंडली में ज़्यादा मनोरंजन सम्झंदियूं आहिनि। बाबा जा ॿार, बाबा छा चईंदा आहिनि, चल ॻाल्हि थी, कोई ॻाल्हि कोन्हे, फुल स्टॉप। ऐं हाणे त समय, हाणे त बाबा हिन मुरली में छा चई, जेको अव्यक्त मुरली में, कि सेकेंड खां बि कम पास विद ऑनर्स उहे थींदा। ऐं हाणे अगरि असां हिन में समय की एॾी सारी आवाज़ी थी अचनि, ईअं ईअं छो था करनि, ईअं छो थी करे, इहे ॿारनि खे ईअं छो थी चवनि, हिननि में बि समय वेस्ट न करो, है न। कई बार थींदो आहे न कि कई माउ पीउ ई ग़लती कंदा आहिनि ॿारनि खे पालण में, कई ससु नुंहुं या हीअ उहा। हाणे हिननि में बि समय न, अॼु बाबा चई न, कर्मातीत स्टेज अर्थात ब्लेसिंग स्टेज। बसि तव्हांजो कमु आहे, मां फ़रिश्तो आहियां, मूंखे सभिनि खे ब्लेस करिणो आहे बसि। ॿियो कंहिं ॻाल्हि में न वञो, ईअं छो था करनि, हिननि जो इहो ठीकु न आहे, हिननि खे इन करिणो खपे। न, सभिनि खे पतो आहे, सभु होशियारु आहिनि, लेकिन कोई बि चेंज करणु न चाहींदो आहे। हर हिक खे उहो ई सुठो थो लॻे, उहो राम राम कृष्णा कृष्णा फलानो फलानो, है न। त बाबा सम्झंदा आहिनि कि कई विशेष आत्मायूं, बाबा जे घर में बि कई विशेष आत्माएं न, अञा ताईं हिन राम कथा जी मंडली ऐं कीर्तन मंडली में ॾाढो उन्हनि खे ॾाढो मनोरंजन सम्झंदियूं आहिनि। कोई कंहिंखे ॿुधाए न, फलानी हीअं पई करे, हीअं कंदी आहे, हूअं कंदी आहे, हीअं न कि हुनखे शुभकामना ॾेई सहयोग ॾियूं, है न, हुनखे बि परिवर्तन करण जी शक्ति ॾियूं। ॿियो ई हुनजे लाइ सोचंदा आहिनि, हा अहिड़ी आहे, हीअं थी करे, हीअं थी करे। त अहिड़े समय ते उन्हनि आत्माउनि खे चओ, छॾो हिन कीर्तन खे, शांती में रहो, त मञदा बि न, छो जी संस्कार पयल आहे न, भक्ति मार्ग जा संस्कार। अगरि तव्हां बि कंहिंजे लाइ अञा ईअं चईंदा आहियो हीअं त सम्झो इहे भक्ति जो संस्कार तव्हांजो अञा पयल आहे। रामायण करणु, भजन कीर्तन करणु, है न। त छॾो हिन कीर्तन खे, शांती में रहो, कंहिंखे चओ न त मञदा ई न, छो जो संस्कार पयल आहिनि। हाणे हिन कीर्तन मंडली खे समाप्त करो, बाबा चवनि था, हाणे हिन कीर्तन मंडली खे समाप्त करो। सम्झो हाणे छा करिणो आहे। विशेष आत्माउनि जी सभा में वेठा आहियो, ॿिया ग्रुप बि विशेष आहिनि, ॿई ही गद्दी वारा ग्रुप आहिनि। मतिलबु विशेष आत्मायूं वेठी हूंदियूं बाबा जे साम्हूं, त बाबा उन्हनि खे चवनि था कि ॿई ही गद्दी वारा आहिनि, हिकु प्रवेशता जी गद्दी, ॿियो राज गद्दी, है न। बाबा जे साम्हूं कहिड़ी कहिड़ी आत्मायूं वेठी हुयूं, हिकु त कलकत्ता वारा वेठा हुया, हिकु दिल्ली वारा वेठा हुया। त बाबा चवनि था कि ॿई गद्दी वारा मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। हिकु त प्रवेशता जी गद्दी, मतिलबु जाते बाबा प्रवेश थिया, मतिलबु कलकत्ता वारा वेठा हुया, ॿिया दिल्ली वारा वेठा हुया। उहो राज्य जी चाबी मिलण जी गद्दी, कलकत्ता छा आहे, राज्य जी चाबी मिलण जी गद्दी, ऐं उहा आहे राज्य करण जी गद्दी, मतिलबु दिल्ली। त ॿई ही गद्दी थी वियूं न। कलकत्ता में चाबी मिली, मतिलबु बाबा जी प्रवेशता थी, ऐं दिल्ली में राज्य कंदासीं। त ॿई ही विशेषता थी वई न, चाबी न मिलंदी त राज्य बि न कंदा। हिन करे विशेषता खे न भुलिजो, है न। सदा बाबा जी न स्व जी सर्व जी विशेषताउनि खे ॼाणो, हुननि खे कार्य में लॻायो ऐं वृद्धि खे पायो। अच्छा, अहिड़ा सदा विशेषता खे ॾिसण वारी आत्माउनि खे, जेकी विशेषता ॾिसंदियूं आहिनि, विशेषता खे कार्य में लॻाइण वारी आत्माउनि खे विशेष समय सेवा में लॻाए सेवा जो प्रत्यक्ष फल खाइण वारियूं, विशेषता खे ॾिसण वारियूं, विशेषता खे कार्य में लॻाइण वारियूं, विशेष समय
सेवा में लगाए सेवा जो प्रत्यक्ष फल खाइण वारा सदा संतुष्ट आत्मा इनके सदा संतुष्टा जी किरणनि द्वारा सर्व खे संतुष्ट करण वारी अहिड़ी विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। हाणे बाबा पार्टियुनि सां ॻाल्हाइनि था। पहिरीं पार्टी आहे आवाज़ खां परे वञण जी युक्ति ॼाणंदा आहियो? आवाज़ खां परे। हाणे असां आवाज़ में आयासीं। हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी निराकार मां परमधाम निवासी बाबा वटि अशरीरी ठहिण अर्थात आवाज़ खां परे वञो। हाणे असां शरीर खे यूज़ करे ॻाल्हायोसीं, मुख खे अखियुनि सां ॾिसूं था, हथनि सां कमु था करूं। हाणे असांजो शरीर आहे ई न, त ईअं न विच विच में अभ्यास करो, कर्म कंदे हुए विच विच में अभ्यास करो। सेकेंड में ख़ासि कर अगरि कोई आवाज़ अचे थी ऐं तव्हांखे न उहो पसंदि नथी अचे, हुन समय त विशेष करो। सम्झो ईअं न कोई माण्हू ॿाहिरि ॻाल्हाइनि था, या कॾहिं कॾहिं लॻंदो न कि कोई कोई ईअं आवाज़ नी कन में चुभनि थी हुजे त छो जे अंत समय त ॾाढी सारी आवाज़ूं हूंदियूं, ॾाढी सारी हाहाकार हूंदी, कोई छा चिल्लाईंदो, कोई छा चिल्लाईंदो। लेकिन हुन समय अगरि असां हुननि जी आवाज़ खे ॿुधंदा रहंदासीं, हुननि तरफ़ ई असांजी बुद्धि रहंदी, त असां बाबा खे यादि न करे सघंदासीं, असां फेल थी वेंदासीं। त जॾहिं बि वैसे त विच विच में कंदा रहो। जंहिं बि तव्हांखे ॾाढो शोर शराबो हुजे, कहिड़ी अहिड़ी जॻह ते आहियो, हुन समय हिकु सेकेंड संकल्प करो, मां परमधाम निवासी आत्मा, त मूंखे कुझु ॿुधाए में ई नथो अचे। ॾिसो कॾहिं कॾहिं अहिड़ी स्टेज थींदी आहे न, माण्हू असांजे साम्हूं ॻाल्हाइनि था, लेकिन असांजो ख़्यालु ॿियो किथे हूंदो आहे, त असां हुननि जी ॻाल्हियूं ॿुधंदा ई न आहियूं, ध्यानु ई न वेंदी आहे। कोई माण्हू असांखां पुछंदा आहिनि कि तव्हां ॿुधियो? चई छा चए, असां ॿुधियो ई न। त मतिलबु असांजी आदत त आहे हीअ, है न, आत्मा में संस्कार त आहे ॿुधंदे हुए न ॿुधे। त हुन समय हुनजी बुद्धि ॿी कंहिं ॻाल्हि जी तरफ़ हूंदी आहे, मतिलबु हुन बुद्धि सां ॿियो कुझु दिमाग़ ॿियो किथे हूंदो आहे, हुनजो मन में कुझु ॿी यादि, दिमाग़ किथे। त ईअं ई असांखे मन में बाबा जी यादि, बुद्धि द्वारा परमधाम, त तव्हांखे उहे ॻाल्हियूं, उहे आवाज़ूं ॿुधाईंदे हुए बि न ॿुधाए में ईंदियूं। शरीर आहे त आवाज़ आहे, शरीर सां परे थी वञो त साइलेंस। साइलेंस जी शक्ति केतिरी महान आहे न, इन जे अनुभवी आहियो न। साइलेंस जी शक्ति द्वारा सृष्टि जी स्थापना करो था। छो जे छा थींदो आहे, जीअं सम्झो किथे शोर शराबो आहे न, किथे लड़ाई झगड़ो थिए थो, कोई माण्हू चिल्लाए थो, अगरि तव्हां हुननि जी ॻाल्हियूं ॿुधी करे हुन में दिमाग़ लॻाईंदा, हिन करे तव्हां न जॾहिं कोई ईअं थिए न, कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कोई कोई माण्हू चिल्लाईंदो आहे, लड़दा झगड़दा आहिनि, त हुन समय छा करो, तव्हां हुननि जी ॻाल्हियुनि ते न वञो। हुन समय तव्हां बाबा खे यादि करे ईअं चओ, हिकदमि शांति, पूरी दुनिया में ई शांति थी। तव्हां हिन सां ख़ुदि खे चेक बि करे सघंदा आहियो कि तव्हांजा वाइब्रेशन होसिताईं वञनि था या नथा वञनि। ॾिसो उहा आत्मा बि शांत थी वेंदी ऐं हुन जॻह में बि शांति थी वेंदी। साइलेंस जी शक्ति, साइलेंस जी शक्ति केतिरी महान आहे, इन जा अनुभवी आहियो न। साइलेंस जी शक्ति द्वारा सृष्टि जी स्थापना करो था न, त असांजी शांति, तव्हां घर वेठे शांति सां कमु करो न, तव्हांजी शांति जा वाइब्रेशन दूर ताईं वेंदा, जंहिंसां नई सृष्टि जी स्थापना थी वेंदी। साइंस जी शक्ति सां छा थींदो? विनाश। साइंस जी शक्ति सां विनाश थींदो ऐं साइलेंस जी शक्ति सां नई दुनिया जी स्थापना थींदी।
त ईअं सम्झंदा आहियो की असां पंहिंजी साइलेंस जी शक्ति द्वारा नई दुनिया जी स्थापना था करूं। तव्हांखे लॻंदो हूंदो की भई ना काथे आहे नई दुनिया, लेकिन है न धीरे धीरे तव्हां ॾिसो दिन प्रतिदिन माण्हुनि जी सोच बदलजंदी वेंदी आहे। जो माण्हू अञा ताईं बाबा जी ॻाल्हियूं न सम्झंदा हुया उहे सम्झंदा था वञनि। मतलब बाबा चवनि था न साइलेंस जी शक्ति सां स्थापना मतलब आत्माउनि जो मन बुद्धि संस्कार साफ़ थो थींदो वञे। असां जॾहिं बाबा खे यादि करे शांती में हली वेंदा आहियूं न त ईश्वर जी बाबा बीज आहे। बाबा बीज आहिनि न, त बीज सां जॾहिं असां जुड़ी करे यादि कंदा आहियूं न त असां द्वारा पूरे वृक्ष में बाबा जी रेस पहुचंदी आहे। ऐं बाबा जी रेस छा कंदी आहे, आत्माउनि खे परिवर्तन कंदी आहे। मतलब आत्मा में छा आहे, मन बुद्धि संस्कार। त जीअं जीअं असां बाबा खे यादि कंदासीं उअं उअं पूरे विश्व जी आत्माउनि में लाइट माइट वेंदी, हर हिक जे मन शुद्ध थींदा वेंदा, बुद्धि क्लीन एंड क्लियर थींदी वेंदी, संस्कार सुठा थींदा वेंदा। जेका स्वभाव संस्कार माण्हू नथा परिवर्तन करे सघनि। तव्हां हिते शांति में वेही कुझु बि न सोचो, बसि बाबा खे यादि करे कर्म करो, तव्हां द्वारा केॾी आत्माउनि जो परिवर्तन थी वेंदो। त ईअं सम्झंदा आहियो की असांजे शांत रहण सां दुनिया परिवर्तन थींदी। असां ही स्थापना जे कार्य निमित्त आहियूं न, त स्वयं साइलेंस रूप में त स्वयं साइलेंस रूप में स्थित रहंदा तॾहिं स्थापना जो कार्य करे सघंदा। जेतिरो थी सघे न हाणे दुनियावी ॻाल्हियुनि में न फसो। काथे ज़रूरी आहे त माण्हुनि खे हुन समय बि सम्झो की अञा काथे कुझु बाबा त चईंदा आहिनि लड़ाई झगड़नि में न फसो। सम्झो काथे ॿ ॼणा लड़नि था, मरण मारण ते अची विया, त हुन समय बि बाबा जी यादि में न त कंहिंजे लाइ बि ग़लति न सोचो भई इहा ग़लति आहे। ॿिन्हिनि खे शांति जी किरनियूं ॾियो, सोचो भई सभु शांत थी वञे बसि। हिन ईअं बि न लॻायो भई तूं ग़लति आहे, तूं ईअं थी करे, हीअं थोरी कबो आहे। सम्झो हिकु माउ अगरि पंहिंजे ॿार खे मारे थी, हर हिक जो नेचर हूंदो आहे, ॿार बि तव्हांजा कोई न कोई, तव्हां में बि कोई न कोई, हर हिक में कोई न कोई मिस्टेक। चलो असां त बाबा जा ॿार आहियूं, ख़ुदि खे परिवर्तन कंदा आहियूं, लेकिन त बि अञा ताईं परिवर्तन करूं था न। त अज्ञानी माण्हू सोचदा आहिनि की ॿार ई ग़लति आहे, हुनखे डांटदा मारदा आहिनि। लेकिन अगरि तव्हां ॾिसो न ॿारनि में जो ग़लती या कोई बि अहिड़ो संस्कार स्वभाव हूंदो आहे न, त हुनजो काथे न काथे माउ पीउ जो असरु हूंदो। लेकिन माउ पीउ त सम्झंदो न आहे, उहो त सोचदो मां ई सही आहियां। त सम्झो कोई माउ अगरि ॿार खे मारे थी, है न, उहो चए थी तूं अहिड़ो तूं अहिड़ो तूं अहिड़ो। हाणे ॿार त चई नथो सघे, वॾो थींदो त चईंदो बि तव्हां ई अहिड़ा आहियो। नंढो त वीचारो मार खाईंदो त हुनखे त बचाइणो पवंदो न। पर हुन समय सोचो न मां ग़लति न ॿार ग़लति, तव्हां हुन समय त सभिनि खे शांती जो दान ॾियो, उहो बि शांत थी वञे, उहो बि शांत थी वञे, बसि ॻाल्हि ई ख़तमु। त बाबा असांखे चवनि था असांखे हिननि ॻाल्हियुनि में न पइणो आहे, इहा ग़लति आहे इहा सही आहे, न। बाबा जी यादि में हर आत्मा सुठी आहे, हर आत्मा खे शांति जी किरनियूं ॾियो, जंहिंखे जो विशेषता खपे उहा दान में ॾियो ऐं शांत रहो। छो जी साइलेंस सां ई नई दुनिया जी स्थापना थी थिए। असां ही स्थापना जे कार्य जे निमित्त आहियूं, त साइलेंस रूप में स्थित रहंदा तॾहिं स्थापना जो कार्य करे सघंदा। अगरि स्वयं हलचल में ईंदा त स्थापना जो कार्य सफल ई न थींदो, है न। ये हाणे खां ई अभ्यास करो। अंत समय तव्हांजा बि संबंधी हूंदा जो हाहाकार कंदा, जेका हाणे नथा मञनि ऐं अंत ताईं न सुधरदा त हाहाकार करे ई वेंदा, है न। हुन समय तव्हां सोचो अरे मुंहिंजो संबंधी वीचारो चिल्लाए थो, मां बचायांसि,
हुन समय तव्हां हुनखे बचाइण वेंदव त तव्हां ख़ुदि ई फसी वेंदव। हुन समय जेतिरो तव्हां बाबा जी यादि में रहंदव त बाबा जी यादि जी शक्ति सां तव्हां बि बची वेंदो। पर बचणो मतलब कि हा भई आत्मा शांति सां मथे हली वेंदी। बचणो मतलब हाणे त सृष्टि जो विनाश थियणो आहे, कोई हीअं त न बचंदो भई ठीकु आहे हुनखे जल्दी मुक्ति मिली। त हाणे खां इहो अभ्यास करो, है न? जीअं जाते हिकदमि ज़रूरी आहे त असां हुते बि वञी करे हुननि खे शांति जो दान ॾेई भई कम खे शांत करो। लेकिन जाते बिल्कुलु ई फालतू में आर्ग्यू था करनि, फालतू में ईअं था करनि, पतो आहे थोरी देरि खां पोइ चुप थी वेंदा। मां ॾिस सॼो ॾींहुं ॿार खे ईअं थी चए पढ़ पढ़ हीअं कर हूअं कर, ॿार मांखे जवाब थो ॾे, पति पत्नी लड़ाई था करनि, ससु फलानी फलानी। हाणे हिननि ॻाल्हियुनि में असां थोरी फसंदासीं। असां त जैसा था हुननि खे बाबा जे हिसाब सां ॻाल्हि ज्ञान ॾेई सघंदासीं, वाइब्रेशन ॾेई सघंदासीं बस। ज्यादा ससु नुंहं जे विच में पओ त तव्हांखे इहे बि चई ॾींदी तव्हांजो छा मतिलबु। ॿार ई चई ॾींदा आहिनि तव्हांजो छा मतिलबु। त तंहिंखां सुठो त असां हुननि खे वाइब्रेशन सां सुधारूं। त बाबा असांखे वाइब्रेशन सां मदद करे सघंदा आहिनि, त हिन करे हलचल में न अचो। तव्हांखे पतो लॻो फलाणे खे हार्ट अटैक अची वियो, फलाणे शरीर छॾे छॾे, अच्छा ठीकु आहे हुनजी आत्मा खे शांति मिलंदी। हाणे अगरि तव्हां ईअं सोचदो अरे हुनखे हार्ट अटैक अची वियो, भले तव्हांजो नज़दीक जो संबंधी छो न हुजे, लेकिन अगरि तव्हां हलचल में ईंदव त तव्हां हुन आत्मा खे शांति जी किरनियूं न ॾेई सघंदा, है न? ऐं असांखे अगरि जरा सो बि हलचल थियो न त उहो हुननि जे लाइ ॾाढी वॾी ॻाल्हि थी। इहे सम्झी वठो, इहे सम्झी वठो। तव्हांखे जरा बि जीअं सम्झो असांखे जरा बि गरम लॻियो न त मतिलबु दुनिया में हुन हिसाब सां माण्हुनि खे ज्यादा गरमाइश महसूस थी। त असां अगरि जरा सां बि हलचल में आयासीं, ईअं बि सोचियो अच्छा हुनखे हार्ट अटैक अची वियो, त मतिलबु ही वाइब्रेशन ॾाढा तेज़ी सां फैलंदा, छो जे असां में आत्मा में शक्ति आहे। हाणे ऐं असां सोचंदासीं अच्छा चलो कोई ॻाल्हि कोन्हे, हिन आत्मा खे शांति मिले, त हिन सां ॾाढा माण्हू शांत थी वेंदा, मतिलबु हुननि जी स्थिति शांत थी वेंदी। पर दुनिया जे बाबति असांखे पहिरियों ई ॿुधायो अथई कि सभिनि खां ईज़ी मौत आहे हार्ट अटैक जी। ऐं बाबा त सभु कुझु पहिरियों ई ॿुधायो अथई कि सभिनि खे वञिणो आहे त धीरे धीरे करे सभु वञनि था, आत्मा जो शरीर छॾनि थियूं, त असांजे लाइ त कोई नई ॻाल्हि न आहे, है न? कुझु बि थिए थो हिन दुनिया, कुझु बि थिए न, दुनिया में तव्हां ॾिसंदा न अनेक प्रकार जा दुख आहिनि, अनेक प्रकार जी ॻाल्हियूं आहिनि। केॾा त माण्हू हाणे लापता थी वेंदा आहिनि, हलंदे हलंदे माण्हू गुम थो थी वञे, माण्हू मंदर में वञनि था, मंदरनि मां वापसि ई नथा अचनि, अलाए काॾे था हली वञनि। मतिलबु अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं अगरि तव्हां टीवी में या मोबाइल में ॾिसंदा आहियो त अनेक प्रकार जी ॻाल्हियूं थी थियनि दुनिया में, तव्हां सोचे बि न सघंदा आहियो, लेकिन त बि असांखे नथिंग न्यू, हर हिक जो कर्म, हर हिक जो हिसाब किताब। त बाबा चवनि था कि अगरि तव्हां हलचल में ईंदा त स्थापना जे कार्य सफल न थी सघंदो। विश्व में सभिनि खां प्यारी से प्यारी चीज कहिड़ी आहे? साइलेंस, शांति। हिन जे लाइ ई वॾी वॾी कॉन्फ्रेंस कंदा आहिनि। शांति प्राप्त करण ई सभिनि जो लक्ष्य आहे न। इहे ई सभिनि खे प्रिय, सभिनि सां प्रिय ऐं शक्तिशाली वस्तु आहे। शांति ही सभिनि खे प्रिय लॻंदी आहे ऐं शांति प्राप्त करण ई सभिनि जो लक्ष्य आहे, ऐं इहे शक्तिशाली वस्तु बि आहे शांति। ऐं तव्हां सम्झंदा आहियो शांति असांजो स्वधर्म आहे। आवाज में अचणु जेतिरो सहज लॻंदो आहे ओतिरो सेकेंड में आवाज खां परे वञणु, ये अभ्यास करो। हाणे साइलेंस जी शक्ति जे अनुभवी आहियो? आहे शांति जी शक्ति जमा आहे? शांति जी शक्ति अगरि असां में जमा आहे
त उहो कीअं पतो लॻंदो? असां में अगरि शांति जी शक्ति आहे त कोई बि ॻाल्हि जेकी थींदी हूंदी न असां आसपास हुन में असां ज्यादा हा हू में न वेंदा आहियूं। सम्झो कि हा असां में शांति जी शक्ति जमा आहे त त बाबा चवनि था अनुभवी आहियो कीअं बि कहिड़ी बि अशांत आत्मा खे शांत रूप थी करे शांति जी किरनियूं ॾियो त अशांत बि शांत थी है न? कहिड़ी बि अशांत आत्मा खे और शांति जी शक्ति जो अनुभव कीअं करे सघंदा आहियो कि तव्हां में शांति जी शक्ति आहे या न आहे। कोई बि तव्हांजे साम्हूं अशांत आत्मा अचे न हिकदमि हुनजो हुन खां दूर ई रहणो आहे। कॾहिं बि कोई गुस्से में हुजे या उहो हुजे ऐं तव्हांखे हुते वञिणो बि थो पए त बाबा जी यादि में ई वञिजो न त उहो तव्हां ते बि वार करे सघंदी आहे। जीअं शेर हूंदो आहे न शेर हाणे बाबा जे ॿार जे साम्हूं कोई शेर अची वञे त छा कंदव है न। ईअं त असां चऊं बाबा जी यादि में हुनजी आत्मा खे ॾिसंदासीं भ्रुकुटी जे विच में हुनखे शांति जी किरनियूं ॾींदासीं लेकिन हो त जॾहिं प्रैक्टिकल में अचे जॾहिं करूं त प्रैक्टिकल में शेर भले न अचे लेकिन कोई शेर जहिड़ो क्रोधित माण्हू तव्हांखे खाइण ई थो अचे जीअं अहिड़ी आत्मा जे साम्हूं बि तव्हां मां शांत आत्मा आहियां ये बि शांत आत्मा आहे बाबा जी यादि में तव्हां वञी सघंदा आहियो उहो तव्हां ते वार न कंदी या तव्हांखे कुझु चईंदी बि न त तव्हांखे लॻंदो ई न। कॾहिं कॾहिं कोई माण्हू असांखे उल्टो सुल्टो चईंदा आहिनि त ज्ञान काल में ईअं अंदरि खे लॻंदो न जेके पत्थर फिटी गई लेकिन हाणे अगरि असां में अगरि उहा शक्ति हूंदी न त हाणे कोई तव्हांखे कोई चए न तव्हां त पागल आहियो तव्हांखे त दिमाग़ कोन्हे हलो निकिरी वञो हितां कोई कम जा न आहियो फालतू जा ड्रामा था करो त तव्हांखे कुझु फील ई न थी ऐं अज्ञान काल में त कोई कंहिंखे ईअं चई छॾे स्पेशली कोई नंढे वॾे खे चई छॾे या कोई नंढो बि ॿार बि वॾे खे चई छॾे त केॾो चुभंदो आहे न त हाणे जीअं अगरि असांखे कोई ईअं चए थो त असांजी स्थिति बि शांत आहे असां ॿियो हुनखे शांति जा वाइब्रेशन था ॾियूं कि तूं बि शांत थी वञ आत्मा तो शांत स्वरूप आत्मा शांति त सम्झो कि असां में बाबा द्वारा शक्ति भरी आहे ऐं असां हुननि खे दान में ॾिनी माना कहिड़ी बि अशांत आत्मा खे शांत स्वरूप थी करे शांति जी किरनियूं ॾियो त अशांत बि शांत थी वेंदो अशांत स्वरूप रहण अर्थात शांत स्वरूप रहण अर्थात शांति जी किरनियूं फैलाइण तव्हां शांत रहंदा न सम्झो कोई क्रोधी बि आहे तव्हांजे मथां चिल्लाए थो या कंहिंजे मथां बि चिल्लाए थो तव्हां अगरि शांत थी करे अगरि तव्हांखे होॾे वञिणो पए थो तव्हां शांत थी करे वेंदा न त जीअं त हुते शांति जी किरनियूं फैलाईंदा इहे ई कमु करो तव्हांजी स्थिति हलचल में न अचिणी खपे सम्झो कोई ॾाढो दुख जो माहौल आहे तव्हां द्वारा तव्हां दुखी थी करे उते न वञो है न तव्हां सोचो साक्षी थी करे ॾिसो सम्झो कंहिंजे कोई बीमार आहे कोई गमी आहे जो बि आहे दुख जो कॾहिं बि कुझु बि थिए तव्हां बाबा जी यादि में वञो हुननि आत्माउनि खे बि एतिरो तव्हां अतीन्द्रिय सुख में नथिंग न्यू जो पाठ पको करे हर हिकु ॻाल्हि में कल्याण आहे एॾो लाइट थी करे वञो कि तव्हां द्वारा उते वो वाइब्रेशन फैलनि जे ख़ुशी जो माहौल हूंदो आहे तव्हां वेंदा आहियो शादियुनि में हेॾे होॾे त जीअं अगरि सभु ख़ुशि हूंदा आहिनि एक्चुअल में त हर हिक जे द्वारा ख़ुशी जा वाइब्रेशन फैलंदा आहिनि न त उहो ख़ुशी डबल थी वेंदी आहे माण्हू कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि हा वैसे त मज़ो हुयो लेकिन तव्हां आहियो त ॿियो बि मज़ो पियो अचे त उहो ख़ुशी जा वाइब्रेशन जीअं तव्हां वियो त उते ख़ुशी जा वाइब्रेशन तव्हां बि ख़ुशि
अं- अंदर तव्हांजा बि ख़ुशी जा संकल्प हुया त उहो वाइब्रेशन फैलिया त उहो ॿियो ख़ुशी जो वायुमंडल ठही वियो। ईअं ई सम्झो कंहिंजे शरीर छॾे उहो वैसे ई माण्हू दुखी आहिनि, तव्हां बि दुखी थी करे वञो, तव्हां बाबा जो ॿार अगरि थी करे तव्हां दुखी थी करे वञो त सम्झो की जीअं न असांजे लाइ सजा बि 1000 गुना आहे न। बाबा चवंदा न हुननि जी सजा त बि उहो ग़लती करनि त न, तव्हां कई त मतिलबु डबल थी वई, 100 गुना थी वई। त उहो दुखी वीचारा अज्ञानी त दुखी ठीकु आहे, ऐं ज्ञानी ॿार अगरि दुखी थी करे वेंदो त दुख जीअं डबल डबल खणी था वञो था दुख, ईअं न कजो, है न। त बाबा ॾिसो इन करे न कम से कम ख़ुदि जी न त ॿियनि जी सोचो कि हिकु त तव्हां रोज़ बाबा खे यादि कंदा आहियो, बाबा चईंदा आहिनि मां बाबा जो ॿारु आहियां। ॿियो अगरि तव्हांखे पतो लॻे कि फलाणे जो ईअं थी वियो ऐं तव्हां दुखी मन सां हुन सां मिलण वियो न त तव्हां जीअं हुननि खे ज्यादा दुख ॾियण विया, है न। त बाबा छा था चवनि, शांत स्वरूप रहण मतलब शांति जी किरनियूं फैलाइण, सुख स्वरूप रहण मतलब सुख जी किरनियूं बि फैलाइण, आनंद स्वरूप रहण मतलब आनंद जी किरनियूं फैलाइण। और नथिंग न्यू, कोई ॻाल्हि कोन्हे, हर ज्ञान जी पॉइंट में स्थित रहो, स्वरूप रहो, त जीअं तव्हां उहो ज्ञान जी पॉइंट जी किरनियूं था फैलायो, ये कम आहे तव्हांजो। विशेष शांति जी शक्ति खे वधायो, स्वयं जे लाइ बि ॿियनि जे लाइ बि शांति जा दाता ठहो। भगत माण्हू शांति देवा चई करे यादि कंदा आहिनि, देवी याने देव याने ॾियण वारी, देवी देवता छो चईंदा आहिनि, मतिलबु ॾियण वारी, है न। जीअं बाप जी महिमा आहे शांति दाता, वैसे तव्हां बि शांति देवा आहियो न। इहे ई सभिनि खां वॾे खां वॾो महादान, क्योंकि शांति जो दान ॾियण सभिनि खां वॾो महादान। सीरियसली दुनिया में इंसान खे छा खपे, हर माण्हू भॻवान खां पहिरियों शांति ई घुरंदो, है न। छोजी सुख सभिनि खे न खपे, कंहिंखां पुछो न छा खपे, शांति खपे बसि, है न। हिनखे चईंदा आहिनि सुख शांति। लेकिन मैक्सिमम माण्हू, तव्हां अगरि पंहिंजे मोहल्ले मां ई कंहिंखां पुछो न कि तव्हांखे छा खपे त ज्यादा माण्हू इहे ई चईंदा, मतिलबु सुख खपे शांति खपे, त चईंदा शांति खपे। पहिरियों माण्हुनि खे शांति खपे, त शांति जो दान ॾियण महादान। जाते शांति हूंदी हुते सभु ॻाल्हियूं, त सभी शांति देवा आहियो न। शांत जे वातावरण में रहंदे बि स्वयं शांत स्वरूप ऐं सभिनि खे शांत ठाहिण वारा जो बाप दादा जो कमु आहे, उहो ई असां ॿारनि जो बि कमु, है न। जो बाप दादा जो कमु आहे उहो ई असां ॿारनि जो कमु। स्पेशली अगरि तव्हांजे घर में कोई क्रोध करे, कोई लड़ाई झगड़ो करे, त तव्हां हुन में दिमाग़ कॾहिं न लॻाइजो, तव्हां सिर्फ़ु शांति जी वाइब्रेशन फैलाए करे हुन क्रोध जे भूत खे हुतां भॼाइजो। क्रोध करण वारो उन समय ये न सोचो ये खराब आहे, उन समय सोचो कि वो क्रोध जे भूत जे वश थी वई आहे। कोई बि ॻाल्हि न हूंदी आहे माण्हुनि जी, थोरी थोरी ॻाल्हि में माण्हू परेशान था थींदा वञनि, क्रोध था करनि, और क्रोध एतिरो ई थो अचे माण्हुनि खे कि लैंग्वेज ईअं बदिली वेंदी आहे कि हिनखे मारे छॾंदमि, हिनखे ख़तमु करे छॾंदमि। अरे पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे पति, पंहिंजे माउ पीउ, मतिलबु इंसान खे क्रोध जॾहिं ईंदो आहे न त उनखे बसि ईअं लॻंदो आहे कि बसि हिनखे ख़तमु करणो आहे, ख़तमु कर, मतिलबु उहो भूत, क्रोध जो भूत केॾो हावी थी वेंदो आहे। त हुन समय असां पंहिंजो दिमाग़ लॻाईंदासीं, अरे ही कहिड़ी भाषा थी चए, मारे छॾंदमि, ईअं थोरी चइबो आहे, हिनजी हिमत कीअं थी थिए, ॿार कीअं थी चए। हुन समय तव्हां हिकदमि
शांति, सब शांत। ये आत्मा भी शांत स्वरूप, ये भी शांत स्वरूप। वो भी लड़न कुछ भी चवन कुछ भी करन, तव्हांखे बसि उन्हनि खे चुप कराइणो, उन्हनि जी ॻाल्हियुनि में तव्हांखे न वञिणो। चुप कीअं कराइणो आहे? शांति जो दान ॾेई करे। बाबा चवनि था जहिड़ो बाप जो कमु आहे ओड़ो ई तव्हां ॿारनि जो बि कमु आहे। बाप ॾाढा अशांत आत्माउनि खे शांति ॾींदा आहिनि, त ॿारनि खे बि छा करणो खपे? फॉलो फादर। हाणे बाबा जीअं फॉलो कजो, बाबा खे छा कजो? सभिनि खे शांति जो दान ॾिजो। तव्हां ब्राह्मणनि जो धंधो ई इहो, तव्हां ब्राह्मणनि जो धंधो ई इहो। बाबा हाणे ॿी पार्टी सां ॻाल्हाइनि था। ब्राह्मणनि जो विशेष कर्तव्य छा आहे? पहिरियों कर्तव्य, पहिरीं पार्टी खे बाबा चई शांति जो दान ॾियो। ॿी पार्टी खे बाबा चवनि था तव्हांजो कर्तव्य छा आहे? ज्ञान सूर्य ठही सॼे विश्व खे सर्व शक्तियुनि जी किरनियूं ॾियनि। ज्ञान सूर्य ठही सॼे विश्व खे सर्व शक्तियुनि जी किरनियूं ॾियो। सिंपल आहे, तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे कर्म कंदा वञो। समान छा हुजे? मां मास्टर ज्ञान सूर्य आहियां, त ऑटोमेटिकली किरनियूं फैलदी वेंदी। सूर्य ये थोड़ी सोचदो आहे मां हेॾे बि किरनियूं ॾियां, हेॾे बि ॾियां। हू त पंहिंजे समय अनुसार जाते हुनजो समय हूंदो आहे उते पहुच, हुन समय उहो रेस ॾींदो आहे, जंहिंखे खपे वठो, चारो तरफ़ फैलदी वेंदी आहे। त ईअं ई तव्हां ब्राह्मणनि जो कर्तव्य आहे विश्व के सर्व शक्तियुनि जी किरनियूं ॾियण। सभी विश्व कल्याणकारी ठही विश्व के सर्व शक्तियुनि जी किरनियूं ॾियो था न, ॾींदा आहे। सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे हलो और संकल्प करो मां मास्टर ज्ञान सूर्य आहियां, मास्टर ज्ञान सूर्य हलां थो। अगरि तव्हां वॉक कंदा आहियो न त हीअं वॉक करो कि मां मास्टर ज्ञान सूर्य हलां थो, बाबा खे यादि करे। त सूर्य छा कंदो आहे? पंहिंजी किरणनि द्वारा विश्व खे रोशन कंदो आहे न। त तव्हां सभी मास्टर ज्ञान सूर्य ठही सर्व शक्तियुनि जी किरनियूं विश्व खे ॾींदा रहो। सॼे ॾींहं में केतिरो समय हिन सेवा में रहंदा आहियो। ब्राह्मण जीवन जो विशेष कर्तव्य ही इहो आहे, बाक़ी त निमित मात्र आहे। ब्राह्मण जीवन जो वह जन्म मिलियो विश्व कल्याण जे लाइ मिलियो आहे न, है न? ये सिर्फ़ु ख़ुदि जो ई कल्याण करणो आहे, पंहिंजे घरनि जो ई कल्याण करणो आहे या पूरे विश्व जो कल्याण करणो आहे? विश्व पिता जा ॿार विश्व कल्याण ई कंदा न। त सदा हिन कर्तव्य में बिज़ी रहो। जो हिन कर्तव्य में तत्पर हूंदो उहो सदा ही निर्विघ्न रहंदो। छो जी ॾिसो, अगरि असां मास्टर ज्ञान सूर्य ठही सभिनि खे सकाश ॾींदासीं त काथां बि माया, अगरि माया के रूप में के इंसान जे रूप में ईंदी, के प्रकृति जे रूप में ईंदी, जानवर जीव जंतु जानवरनि जे रूप में ईंदी, है न? असांजे पुराणे स्वभाव संस्कार जे रूप में ईंदी माया, व्यर्थ संकल्पनि जे रूप में ईंदी। ऐं अगरि असां मास्टर ज्ञान सूर्य तरीक़े सां हिन समान में रहंदासीं त चारो तरफ़ लाइट वेंदी। मतलब हर आत्मा में भी, पंहिंजी आत्मा में भी, जीव जंतु जानवरनि में भी, प्रकृति में भी त ऑटोमेटिकली निर्विघ्न रहंदासीं, है न? त जेको हिन कार्य में तत्पर रहंदो आहे उहो निर्विघ्न रहंदो। विघ्न तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं बुद्धि फ्री हूंदी, सदा बिज़ी रहो त स्वयं भी निर्विघ्न, सर्व प्रति भी विघ्न विनाशक थींदा, है न? बुद्धि खे बिज़ी कीअं रखणो आहे? कोई न कोई सुमान में बिज़ी रहो त उहो कर्तव्य यादि रहंदो त ऑटोमेटिकली बुद्धि हुनमें बिज़ी रहंदी, है न? कॾहिं बि पंहिंजे जीवन में न परेशान न थियो। बाबा जी हर ॻाल्हि खे ॾाढो ईज़ी रीति सां धारण करे हलंदा। विघ्न विनाशक वटि विघ्न कॾहिं अची ही न सघंदो। चेक करो तव्हांजे जीवन में विघ्न आहे? कंहिं द्वारा विघ्न अचे थो हुनखे स्पेशली हुन आत्मा खे सकाश ॾियो।
अगरि प्रकृति द्वारा विघ्न अचे थो त हुनखे सकाश ॾियो त उहा आत्मा बि वीचारी मुक्त थी वेंदी न। अगरि सम्झो कोई तव्हांजे जीवन में विघ्न विझे थो त उहो जीअं बाबा जो लेफ्ट हैंड आहे, उहो खुद बि परेशान हूंदो है न। उहो बि सॼो ॾींहुं तव्हांजे बारे में सोचंदो हूंदो हिनखे मां कीअं परेशान करां, हिनखे मां कीअं किरायां, हिन जो जीवन मां कीअं बर्बाद करां, फलाणो फलाणो है न। त उहो वीचारी आत्मा बि परेशान हूंदी न, तंहिंखां हुनखे बि मुक्ति ॾियो हाणे, उहा बि तव्हां खां मुक्त थिए, तव्हांजे बारे में न सोचे, तव्हां बि बाबा जी यादि में रही मस्तु रहो। त विघ्न विनाशक ठहिण जो सहज तरीक़ो बाबा छा था ॿुधाइनि? सदा मास्टर ज्ञान सूर्य ठही चारों ओर सकाश लीला। बाबा हाणे ॿी पार्टी सां ॻाल्हाइनि था। संगम युग ते ब्राह्मणनि जो विशेष स्थान कहिड़ो आहे? संगम युग ते असां ब्राह्मणनि जो विशेष स्थान काथे आहे? बाप दादा जो दिल तख्त। सभी पंहिंजे खे बाप दादा जे दिल तख्त नशीन सम्झंदा आहियो, अनुभव कंदा आहियो कि मां बाबा जे दिल तख्त ते रहंदी आहियां। जॾहिं तव्हां ख़ुद खे आत्मा सम्झंदा न, तॾहिं ही बाबा जे दिल तख्त ते रही सघंदा। त अहिड़ो श्रेष्ठ स्थान कॾहिं मिलियो? मतिलबु भॻवान जे दिल में असां रहूं। सत्युग में हीरे सोना त मिलंदा, लेकिन बाबा जो दिल तख्त न मिलंदो। त सभिनि खां श्रेष्ठ तव्हां ब्राह्मण ऐं तव्हांजो श्रेष्ठ स्थान काथे आहे? बाबा जे दिल में। बाबा जे दिल तख्त ते कहिड़ा आत्मा ई रही सघंदा आहिनि जो हमेशह बाबा सां सच ॻाल्हाईंदा, बाबा जी सेवा में तत्पर रहंदा। है न, सेवा सिर्फ़ इहे न भाषण करणु, मुरली कराइण, हलाइण, या सेंटर ते रही करे सेवा न। तव्हां घर गृहस्थी वारनि खे त ॾिसो, अगरि घर गृहस्थी में तव्हांजे अलावा ॿियो कोई बि अगरि ज्ञान में न आहे त तव्हांजे मथां त 24 घंटे हर हिक जी नज़र रहंदी हूंदी आहे न। तव्हां त थोरो बि कुझु ईअं करो त माण्हू सोचंदा अरे ईअं त ब्रह्मा कुमारी ईअं थी करे, है न। तंहिं करे तव्हांजी त 24 घंटे सेवा। ऐं ॾिसो सेंटर ते त जिज्ञासु ईंदा, न ईंदा, मुरली ॿुधण ईंदा, वरी हली वेंदा। तव्हांजे घर त कॾहिं बि कोई बि अची सघंदो आहे, कॾहिं बि तव्हांखे काॾे वञिणो पए, कंहिंसां मिलणो पए, न त तव्हांखे त कॾहिं बि काथे बि माण्हुनि जे संबंध संपर्क में ईंदे हुए पंहिंजी स्थिति सदा हिकु रस्ते। सेंटर ते त उहो ई भोजन ठहींदो, उहो ई सभु खाईंदा, उहो ई सभु हलणो आहे, हिकु नियम थी वेंदो आहे। हिते त तव्हां अगरि अकेला आहियो घर गृहस्थी में त तव्हांखे कंहिंजी इच्छा थिए असां अगरि कंहिंजे कंहिंजे घर में अञा ताईं ठहींदो आहे, कुझु कलयुगी दुनिया वांगुरु माण्हू खाइनि, ऐं हुननि जे विच में तव्हांखे बि अगरि खाइणो पए त तव्हांजी हुते इच्छा न थियणी खपे, संकल्प बि उत्पन्न न थियणो खपे कि मां इहे खावां। त हर घड़ी परीक्षा आहे न भई, न कोई तव्हांजे साम्हूं समोसा वठी खाए, सेंटर ते त कोई समोसा ॿाहिरां न वठी ईंदा। कोई पहिरियों ज्ञान काल में तव्हांजा फेवरेट समोसा हुया ऐं हाणे तव्हांजे साम्हूं वेही खाइनि था, त हुन समय अगरि तव्हांखे इच्छा थी त उहो बि ठीकु न आहे न। त मतिलबु हर घड़ी अलर्टनेस, हर घड़ी पुराणे केस सां दूर, हर घड़ी असांखे प्राप्ति छा थी थिए त हुन पुराणे समोसे जी तरफ़ नज़र ई न वेंदी असां। त बाबा चवनि था संगम युग ते तव्हांखे श्रेष्ठ स्थान मिलियो आहे बाबा जो दिल तक। हिन करे ब्रह्मण चोटी अर्थात ऊचे ते ऊचा आहे। ब्रह्मण जी चोटी ऊचे ते ऊची लिखायल आहे। एतिरो नशो रहंदो आहे कि असां बाबा जे दिल तक नशीन आहियूं।
ताज भी आ, तख्त भी आ, तिलक भी आ, है ना। तख्त आ बाबा जो दिल तक, ताज विश्व सेवा जो ताज, तिलक आत्मिक स्मृति जो तिलक, त सदा पंहिंजो ताज तख्तऊं तिलकदारी रहंदा आहे सदा। सदा यादि रहंदो आहे कि मां विश्व सेवा जो मुंहिंजे मथां ताज मां पातो आहे। बाबा जे दिल तख्त ते मां रहंदी आहियां। तिलक आत्मिक तिलक मूंखे लॻल आहे। स्मृति भव जो अविनाशी तिलक लॻल आहे कि कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदा आहिनि। भई ॾिसो कंहिंखे सदा ई यादि रहंदो आहे न, भई ॾिसो तव्हां पहिरियों कंहिंजी धीअ हूंदव, कंहिंजा पुट हूंदव न, त माण्हुनि खे यादि रहंदो आहे न कि मां फलाणे जी धीअ आहियां। पोइ शादी थी वेंदी आहे त माण्हुनि खे पोइ यादि रहंदो आहे कि मां फलाणे जी ज़ाल आहियां। कोई डॉक्टर हूंदो त हुनखे सदा यादि रहंदो आहे मां डॉक्टर आहियां। ईअं ई तव्हांखे सदा यादि रहंदो आहे कि मां शिव बाबा जी संतान आहियां। हाणे मां केरु आहियां? हाणे मुंहिंजो ब्रह्मण जनम मतिलबु शिव पिता ब्रह्मा मां, ऐं मां हाणे ब्रह्मण आहियां। मां हाणे ब्रह्मण आहियां। मुंहिंजो सोचणु ॻाल्हाइणु कर्म करणु कीअं हुजिणो खपे, है न। सम्झो तव्हांजे दैनिक कोई संबंधी तव्हांजे साम्हूं अची वञे त हुन समय तव्हां ख़ुदि खे छा सोचंदा आहियो कि मां हिननि जी फलानी, अञा ताईं उहा स्मृति रहंदी आहे कि सोचंदा आहियो कि इहा आत्मा ऐं मां बाबा जी संतान। सम्झो तव्हांजो कोई बि संबंधी अगरि तव्हांजे साम्हूं अची वञे, तव्हांजो पति पत्नी पुट धीअ माउ भाउ ससु सहुरो, त हुन समय तव्हां कंहिं स्मृति में हुननि जे साम्हूं बीहंदा आहियो। उहा भले तव्हांजी सोचनि मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजी धीअ आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजो पति आहे, मुंहिंजो पुटु आहे, लेकिन असांखे कीअं बीहणो आहे कि मां त आत्मा बाबा जी संतान आहियां। इहा आत्मा जी सेवा जे लाइ, भले ई तव्हां पंहिंजे कंहिंखे संबंधियुनि खे रोटी बि ठाहे ॾियो, रोटी बि ॾियो, लेकिन कंहिं स्मृति सां ॾींदा आहियो, मां जी स्मृति सां ॾींदा आहियो या आत्मा भाउ जी स्मृति सां ॾींदा आहियो, है न। त बाबा चवनि था स्मृति जो तिलक लॻल आहे। स्मृति भव जो अविनाशी तिलक आहे। सदा हिन नशे में रहो। भई ॾिसो जेका सेंटर ते रहंदा आहिनि उन्हनि जे लाइ त माहौल ई ओड़ो हूंदो आहे न। उन्हनि जे लाइ त इहे ई आहे कि दीदी आहे, दादी आहे, बाबा आहे, लेकिन असली पेपर त जेको घर गृहस्थी में रहंदा आहिनि उन्हनि जेको 24 घंटे उहे ई लौकिक संबंधी रहंदा आहिनि, ऐं उन्हनि जे विच में रहंदे हुए बि अॼु बाबा चई न सुबुह जो कि हुननि जी सेवा कंदे हुए बि हुननि में मोह न पए, है न। त तव्हां केॾो वॾो मतिलबु नशो मोह ठहिणो जो प्रैक्टिकल। त बाबा चवनि था हिन लाइ सदा स्मृति भव जो अविनाशी तिलक लॻल हुजे। सदा हिन नशे में रहो, सॼे कल्प में असां जहिड़ो कोई बि न आहे। असां जीते जी मरल आहियूं। असां आहियूं न शरीर में, लेकिन पुराणेपन सां उलझिणो आहे। चइणो पति खे पति आहे, पत्नी खे पत्नी आहे, पुट खे पुटरी आहे, धीअ खे धीअ ई चइणो आहे, माउ खे मां ई चइणो आहे, है न। लेकिन मुख सां चईंदे हुए बि दिमाग़ में ये यादि रहे कि असां सभु आत्मा भाउ भाउ, त पुराणेपन सां हिकदमि मरल। त बाबा चवनि था सदा हिन नशे में रहो कि सॼे कल्प में असां जहिड़ो कोई बि न। ये स्मृति सदा नशे में रखो रहो ऐं ख़ुशी में झूमदा रहो।
कि मां केरु आहियां, कंहिंजी संतान आहियां, ऐं हाणे मूंखे छा थो मिले। त दुनिया में माण्हू कौड़ियुनि जे पुठियां केॾो था भॼनि, है न, कूड़ी डिग्रियुनि जे लाइ हर जॻह कूड़ आहे। तव्हांजे ॿारनि खे कोई ॾेखारे बि न हेॾो वॾो कॉलेज आहे, असां हीअं कराईंदा आहियूं, हीअ कंपनी आहे, एतिरो पैकेज मिलंदो आहे, ये हेॾी फर्स्ट क्लास चीज आहे, खाई ॾिसो, है न। त असां त चलो बाबा जी याद में असांखे पतो आहे कूड़ आहे सच आहे, असांखे त बाबा जी याद में असां खाऊं हुनखे शुद्ध करे, लेकिन हुनखे प्रभाव में त न अचूं। है न, त सदा इहा यादि रखो कि असांखे केॾो ऊच जनम मिलियो आहे, केॾो ऊच स्मृति, केॾो ऊचे ते ऊचो बाबा असां सां गॾु आहे। त रूहानी सेवाधारी जो कर्तव्य छा आहे? हाणे बाबा चौथी पार्टी सां ॻाल्हाइनि था। रूहानी सेवाधारी जो कर्तव्य आहे सदा लाइट हाउस चई सभिनि खे लाइट ॾियणु, सदा पंहिंजे खे लाइट हाउस सम्झंदा आहियो। लाइट हाउस अर्थात ज्योति जो घर। असां द्वारा पूरे विश्व में लाइट फैले। कॾहिं अनुभव कयो अथव कि मां आत्मा भृकुटी सिंहासन ते वेठी आहियां ऐं बाबा खे यादि थी करां ऐं बाबा जी रेस मुंहिंजी आत्मा द्वारा पूरे विश्व में फैले थी। हर आत्मा, हर योनि, हर प्रकृति, तत्व, ग्रह, एतिरी अथाह ज्योति अर्थात लाइट जो विश्व के लाइट हाउस ठाहे सदा लाइट ईंदी रहे। त लाइट हाउस में सदा लाइट ई रहंदी आहे न, तॾहिं उहा लाइट ॾेई सघंदी आहे। अगरि लाइट हाउस ख़ुदि लाइट जे बिना हुजे त ॿियनि खे कीअं ॾेई सघंदो? हुन लाइ पहिरियों असांखे लाइट रहणो पवंदो। ख़ुदि खे लाइट हाउस ॾेई विश्व खे लाइट ॾियण लाइ न असांजे मन में बाबा जी यादि हुजे ऐं बुद्धि परमधाम में बाबा वटि हुजे। अगरि सोचो असांजे मन में ईंदो कि अलाए छा थियो हूंदो, कि रड़ी था करनि, अलाए हीअं न थिए, अलाए हूअं न थिए, अगरि तव्हांजे दिमाग़ में कंहिं देहदारियुनि जी संकल्प हलंदा रहनि त बुद्धि उन्हनि वटि हली वेंदी। है न, सम्झो तव्हांखे पंहिंजी माउ जो संकल्प या कंहिं बि संबंधी जो, पुट, धीअ, पति, पत्नी, हुननि जे बारे में अगरि संकल्प हलंदो त बुद्धि उन्हनि वटि हली वेंदी, मतिलबु उन स्थान ते हली वेंदी, है न, हुनजो चित्र अची वेंदो तव्हांखे। त असां बाबा खे यादि करूं त असांजो बाबा काथे रहंदा आहिनि? परमधाम में। या बाबा खे हेठि सॾु करूं त बाबा त आहिनि ई लाइट माइट, तॾहिं असां द्वारा बि पूरे विश्व में लाइट रहंदी। है न, त अगरि असां ही जीवन में लाइट न रहंदासीं त ॿियनि खे कीअं ॾेई सघंदासीं? हाउस में सभु साधन इकट्ठा हूंदा आहिनि, त हिते लाइट हाउस अर्थात सदा लाइट जमा हुजे, लाइट हाउस ठही करे लाइट ॾियणु, ये ही तव्हां ब्राह्मणनि जो कर्तव्य आहे, ऑक्यूपेशन आहे। सच्चा रूहानी सेवाधारी महारानी अर्थात लाइट हाउस। दाता जा ॿार दाता आहियो न, कि शो शाट में फसी वेंदा आहिनि, है न, ज्यादा खाइण पीअण में बि न फसो, न खाओ पीओ, लेकिन अगरि असां सोचूं ये ठाहियूं, ये ठाहियूं, ये ठाहियूं, जंहिं समय सम्झो कल्ह छा ठाहिणो आहे, अॼु ई डिसाइड करे छॾो कल्ह नाश्तो ॾींहं जो राति जो इहे ई ठाहिणो आहे, बसि हुन लाइ सभु सामान आहे, ठीकु आहे, बसि जंहिं समय जो ठाहिणो, जो भिगोइणो आहे हुनखे बसि फटाफट भिगोए छॾो, फटाफट ठाहे करे बसि खाओ, वापसि लाइट हाउस ठही वञो। कर्म कंदे विच में बाबा खे यादि तो करो, लेकिन कई बार थींदो न, हाणे हिन पंहिंजे खाइण पीअण में बि ज्यादा संकल्प वेस्ट न करो। सत्युग में हली त 36 प्रकार जा भोजन मिलंदा आहिनि न, जैसे कि अॼुकल्ह सभु मिलावटी अचे थो, जेतिरो थी सघे हुन हिसाब सां खाओ, ताकी अंत समय सिर्फ़ु दाल रोटी मिलंदी
मैं तो सोचता हूँ ये भाॼी न मिली, घी न मिलियो, अरे रोटी ते घी न आहे, अरे भाॼी में लूणु घटि आहे, अलाए फलाणे में हीअ आहे, है न? ठाहियो परफेक्ट ठाहियो, जीअं बि ठही बाबा जी यादि में खाई वठो, ज्यादा हिननि ॻाल्हियुनि में बि न फसो। न त ॾिसो भ्रमण बाक़ी ॻाल्हियुनि खां त छुटिजी वेंदा, लेकिन है न पोइ हुननि जो खाइण पीअण बि ज्यादा हूंदो आहे। जीअं बाबा जो ॿाहिरि ठही वियासीं, हाणे ॿाहिरां कुझु न खायूं त चलो घर में इहे ठाहियो, इहे ठाहियो, इहे ठाहियो, अधु समय त उहो ठाहिण में ई हली वञे। हा ठाहियो भले, लेकिन है न ज्यादा हुनमें बि संकल्प न वञे, है न? शरीर ज्यादा ऑयली चीज बि ठाहे करे खाईंदा उहो बि ठीकु न आहे। त एतिरो खाओ कि असांजो शरीर बि हेल्दी रहे, हल्को फुल्को, शरीर सां बि हल्को फुल्को रहंदव, दिमाग़ सां बि हल्का रहंदव, मन बि शांत रहंदो, तॾहिं लाइट हाउस ठही पूरे विश्व खे लाइट ॾेई सघंदव न, है न? त बाबा चवनि था रूहानी सच्चा रूहानी सेवाधारी महारानी अर्थात लाइट हाउस हूंदा, दाता जा वारा दाता हूंदा, न सिर्फ़ वठण वारा न, लेकिन ॾियण वारा बि आहिनि न। जेतिरो ॾींदा ओतिरो स्वतः वधंदो वेंदो। वधाइण जो साधन छा आहे? ॾियण। जीअं सम्झो कंहिं ॻाल्हि जी तव्हांखे ख़ुशी आहे, है न? वैसे त ॾिसो दुनिया में अॼुकल्ह अगरि पंहिंजे जीवन में ख़ुशी आहे कोई ॻाल्हि जी त ॿियनि खे ॿुधाइण सां माण्हू ड्रिबदा आहिनि, किथे उल्टो सुल्टो न थी वञे। हर हिक जी नज़र ठीकु न हूंदी आहे न, पर असां त बाबा जा ॿार असां न सोचूं त ज्यादा फैलाव बि न कयो। हिते बाबा चवनि था शक्तियुनि जो दान ॾियो। असां बाबा चवंदा आहिनि ख़ुशी जो बि दान कंदा त ख़ुशी वधंदी आहे, लेकिन असांखे कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधाइणी आहे? बाबा जी ज्ञान रखंदा, कंहिंखे कॾहिं छा ॾियणो आहे उहो ॾेई करे हुनखे हल्को करे ख़ुशि करो। शक्तियुनि जो दान ॾींदव त पहिरियों तव्हांखे मिलंदी न, ऑटोमेटिकली तव्हां में बि वधंदी, त ॾियण सां वधंदो आहे। त रूहानी सेवादारनि जो कर्तव्य छा आहे? लाइट हाउस ॾेई सभिनि खे ॾियो। हाणे पंजी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, सर्व वरदाननि सां संपन्न ठहिण जो समय कहिड़ो आहे? संगम। संगम युग सर्व वरदाननि सां संपन्न ठहिण जो समय। दुनिया में त ॾेखारिनि माण्हुनि हीअ तप कयो, हीअ तप कयो, तॾहिं हुनखे हुन फलाणे देवता फलाणे वरदान ॾिनई। असांखे कोई कहिड़ो तप करणो आहे? ही जो बाबा असांखे शिक्षाएं ॾिनी आहिनि, धारणाएं ॾिनी आहिनि, धारणाउनि ते हलो, वरदान जी स्मृति में रखो, वरदाननि खे बि न स्मृति में रखो। बाबा चवंदा आहिनि स्मृति जो पाणी ॾियो, बाबा जी यादि जी धूप ॾियो। त हिन श्रेष्ठ समय जे महत्व खे व समय जे वरदाननि खे ॼाणंदा आहियो? सॼे कल्प में वरदानी समय कहिड़ो आहे? पूरे कल्प में वरदानी समय कहिड़ो आहे? संगम। त हिन वरदानी समय ते स्वयं खे वरदाननि सां संपन्न ठातो आहे। छो जी इहे बि ॼाणंदा आहियो न कि विधाता द्वारा वरदाननि जो भंडार भरपूर बि आहे ऐं खुलो भंडार आहे। बाबा हिन समय बाबा हीअं न चईंदा कि साकार पाठ पूरो थी वियो, अव्यक्त थी वियो त हाणे वरदाननि जो भंडार बंदि थियण वारो आहे या अधु बंदि थी वियो। अञा बि खुलो भंडार आहे, अञा बि जो चाहे साकार जी अनुभूति करे सघंदा आहिनि। अव्यक्त जी अनुभूति द्वारा जो बि प्राप्ति करणु चाहे करे सघंदा आहिनि, है न? त बाबा चवनि था ॾिसो भंडारा बि भरपूर आहिनि ऐं खुलो बि आहे। जो जेतिरो चाहे ओतिरो पंहिंजे पाण खे मालामाल ठाहे सघंदा आहे। त अहिड़ा मालामाल ठाहियो आहे, थोरो सो खज़ानो वठी करे थोरी सां संतुष्ट न थियणु। वठिणो आहे त पूरो ई वठिणो आहे। चेक करो, वठी वरितो अञा वठिणो आहे तव्हांखे।
है ना। अञा तव्हांखे अञा वठो था या हाणे वठी वरितो ॿियनि खे ॾियो था, है न। जीअं ब्रह्मा बाबा अव्यक्त थिया, त ब्रह्मा बाबा अव्यक्त छो थिया, ताकी ॾाॾनि खे ॾेई सघनि। साकार में बि ॾेई सघंदा हुया, लेकिन साकार में छा हुयो, लिमिटेड थी वेंदो आहे न। तुंहिंजे शरीर खे बि ध्यानु ॾियणो पवंदो आहे। साकार में शरीर जो बि हिसाब किताब हूंदो आहे। ठीक है, अव्यक्त में त न हिन देह जे बंधन सां मुक्त थी वेंदा आहिनि न। सुम्हण, खाइण, पीअण, देह खे तयार कराइण, सभु ॻाल्हियुनि सां फ्री थी वेंदा आहिनि। चेक करो तव्हांजो सुम्हण में केतिरो समय लॻंदो आहे। हालांकि बाबा चवंदा आहिनि योग युग थी करे सुम्हो, तव्हांजी निंड में बि सेवा थींदी रहे। वरी रोटी ठाहियो, वरी खायो, खिलायो पंहिंजे शरीर खे। वरी हुनमें डाइजेशन में बि समय, आत्मा जी शक्ति त लॻंदी आहे न हुते बि। शरीर खे बि त ध्यानु ॾियणो पवंदो न। वरी कॾहिं ठंडी, कॾहिं गर्मी, कॾहिं बारिश, इन जो बि असर थींदो आहे। लेकिन अव्यक्त में त फ्री, लाइट माइट हाउस, मतलब आत्मा जी पूरी शक्ति, पूरे विश्व जी सेवा में बस, ॿियो काथे बि न। त बाबा चवनि था, कि थोड़े में ई ख़ुशि न थियो। थोड़ो सो खज़ानो वठी करे थोड़े में संतुष्ट न थियणो आहे। वठिणो आहे त पूरो वठिणो आहे। त वठी वरितो या अञा वठिणो आहे। हाणे वठी करे ॾियो था, भई मथे जो अव्यक्त स्थिति में आहिनि उहो त ॾियनि था, लेकिन तव्हां बि साकार में आहियो। ईअं सोचो मां साकार में सिर्फ़ सेवा अर्थ आहियां, कि अञा तव्हांखे लॻंदो आहे अञा ॿियो पुरुषार्थ करो, है न। कि अञा बसि वठी वरितो, हाणे ॾियणु ॾियो। हाणे छा करो, ॾियणु शुरू करो त अगरि तव्हां में कुझु ॿियो बि अचिणो हूंदो त उहो मिली वेंदो तव्हां। जीअं हाणे बाबा जी यादि में चारो तरफ़ लाइट माइट फैलाईंदा वञो, अञा आत्मा खे अगरि कुझु भरपूर थियणो हूंदो त थी वेंदी, ॿियो छा। लेकिन पंहिंजो संकल्प ॾियण में लॻायो। जो अधिकारी आत्माएं हूंदियूं न, उहो थोड़े में ख़ुशि न थींदियूं आहिनि। ठहिणो आहे त नंबर 1 ठहिणो आहे, वठिणो आहे त संपन्न ई वठिणो आहे। त अहिड़ो ई लक्ष्य ऐं लक्षण ॿई समान आहिनि। चेक करो हाणे पंहिंजे पाण खे, मतिलबु अञा ताईं तव्हांखे कुझु लॻंदो हुजे कि अञा असां में इहा कमी आहे, अञा इहो संस्कार न वियो आहे, इहो संकल्प न वियो आहे, अञा इहो करिणो आहे, सेवा करणी आहे। मतिलबु अंत समय में असांखे इहो बि न हुजणो खपे कि मूंखे हिन जी सेवा करणी। हाणे ताईं पंहिंजी संपन्न स्थिति में बसि लाइट माइट स्वरूप ठही चारों तरफ़ लाइट फैलाईंदा रहो। सदा हर ॻाल्हि में बैलेंस रखो। बैलेंस सां ही बाप द्वारा और सर्व जी द्वारा ब्लेसिंग मिलती रहेगी। भई चलो तव्हांखे लौकिक सां बि निभाइणो थो पए, लेकिन हाणे अगरि तव्हां पंहिंजे लौकिक फैमिली में बि ज़्यादा घुसण जी कोशिशि कंदव न, त उहो बि तव्हांखे पसंदि न कंदा। क्योंकि हाणे तव्हां उन्हनि जे साम्हूं ब्रह्म कुमार कुमारियूं आहियो। ब्रह्म कुमार कुमारियुनि जी छवि अलॻि ई आहे। हाणे अगरि तव्हां ज़्यादा उन्हनि जे ॾिसो, हाणे अगरि कोई तव्हांजो संबंधी बीमार थिए, शरीर छॾे, है न, त तव्हां हुनजे शरीर छॾण या बीमार थियण ते दुखी थी विया, परेशान थी विया, रो था, ज़्यादा ई पंहिंजो कंसर्न था ॾेखारो, त तव्हांखे माण्हू झटि चई छॾंदा कि अरे तव्हां त ज्ञान में वेंदा आहियो, तव्हां बि ईअं था करो। त बैलेंस रखो कि हा ठीकु आहे, लौकिक में बि निभायो, लौकिक में बि निभायो, लेकिन ज़्यादा हुननि में, हुननि जी इमोशंस में, हुननि जी ॻाल्हियुनि में ज़्यादा गुस्सो न। ठीकु आहे, थी वियो, है न। न्यारा प्यारा रहो। ब्राह्मण परिवार में बि न्यारा प्यारा रहो। ऐं पुरुषार्थ यादि, बाबा जी यादि बि हुजे, सेवा बि हुजे,
लौकिक अलौकिक में बैलेंस भी हुजे। हर प्रकार जो बैलेंस हूंदव त तव्हांखे सर्व जी ब्लेसिंग मिलंदी। ब्लेसिंग सां ही बाप द्वारा सॉरी बैलेंस सां ही बाप द्वारा सर्व जी ब्लेसिंग मिलंदी। ही सोचो हाणे त अगरि ज्ञान में हलंदा आहियो उन हिसाब सां त माण्हुनि जे संबंध संपर्क में बि ईंदा न, त तव्हांखे चवंदा हा ॾिस उहा वीचारी ज्ञान में बि हलंदी आहे लेकिन त बि आई त सही न, ईअं त कई चल ठीकु आहे उहो लहसुन प्याज न खाईंदी आहे त हे त खाई वई, इन ते बि माण्हू शुक्र मञे, है न। ॾिसो हाणे तव्हांजी सेवा आहे त आहे, तव्हांजे घर में त चलो लहसुन प्याज न ठहींदो हूंदो, तव्हां त फ्री थी विया, लेकिन कॾहिं अञा ताईं कोई ज्ञानी आत्माउनि जे घर में अञा ताईं लहसुन प्याज ठहे थो, उन्हनि खे उहो ठाहे करे ॾियणो पवंदो हूंदो हुन स्मेल में, है न। कई माण्हू चवंदा आहिनि न कि न न असां त न लहसुन प्याज न खाईंदा आहियूं, तव्हांजे घर त लहसुन प्याज ठहींदा आहिनि न, असां तव्हांजे घर रोटी न खाईंदासीं, पर उहो चवनि था न असां तव्हांखे अलॻि सुठी रीति अॼु असां लहसुन प्याज न खाईंदासीं, तव्हांजे लाइ सुठी रीति बाबा जी यादि में भॻवान जी यादि में असां दाल रोटी ठाहे ॾियूं, दाल चांवर ई ठाहींदासीं, बसि तव्हां खाओ। हू चवनि था कि हा असां न ठाहींदासीं, बाबा जी यादि में ठाहींदासीं, कंहिंखे थींदी आहे न सिक प्रेम, है न। तव्हांजी त सेवा ई थी वई जीअं, या तव्हां हुनखे चई सघंदा आहियो चलो ठीकु आहे मां असां न घर खां ठाहे ईंदासीं या तव्हां सां गॾु खाईंदासीं, या चलो तव्हां असांजे लाइ फ्रूट कढी रखिजो असां उहो खाईंदासीं, या अगरि तव्हां ॾिसो भई कीअं था ठाहिनि छा था ठाहिनि, इहे शादी पार्टीस में तव्हांखे वञिणो पवंदो हूंदो, तव्हां चयो ठीकु आहे असां लहसुन प्याज न खाईंदा आहियूं असां इहे खाई था वठूं चांवर फुल्को आइस्क्रीम, बाबा जी यादि में खाईंदा त हुननि आत्माउनि खे छा थींदी, संतुष्टता थींदी, ख़ुशी थींदी, उन्हनि जी बि दुआयूं उहे बि चवंदी कि हा उहा वीचारी खाईंदी त न हुई लेकिन मां एॾो प्यार सां चयो त हुन बिना लहसुन प्याज वारा थोरो खाधई, तव्हां बाबा जी यादि में खाओ न तव्हांखे कुझु न थींदो, लेकिन थोरो सो ई खाइजो, ज्यादा न खाई अचो, त बैलेंस रखिणो पवंदो, हाणे तव्हांजो पार्टी अहिड़ो आहे त छा करे सघंदा, है न। ऐं अगरि कोई चए जीअं बाबा चईंदा आहिनि न कोई भीलनी बि बाबा जी ठही वञे ऐं शुद्धता सां ठाहे अचे त बाबा खे बि खाइणो पवंदो, है न। त अगरि उहो चवनि था कि न अॼु असां सॼो ॾींहुं न ठाहींदासीं, स्पेशली तव्हांजे लाइ सनानु करे सुठे बासण में ठाहींदासीं, हा भई ठीकु आहे ठाहियो असां खाईंदासीं, बाबा जी यादि में खाओ, उन ॾींहुं उहो बि लहसुन प्याज जे बिना सात्विक भोजन बाबा जी यादि में खाईंदा त चलो थोरो बहुत हुननि जो बि उद्धार थी वेंदो, त ईअं हर हिक खे जीअं त बैलेंस सां ब्लेसिंग बि मिलंदी आहे, पर जेतिरो थी सघे असां हुननि खे फ्रूट ॾेई राज़ी करायूं, अगरि उहो न ई था मञनि बिल्कुलु ई त चयो ठीकु आहे तव्हां सुठे बर्तन में कोकी पचायो, कुझु पराठो पचायो, हेॾो कुझु न करो, चलो ठीकु आहे, हा पंहिंजो पाण खे पचाइण जी कोशिशि करो, न ई था मञनि उदास थी वञनि डिस्टर्ब थी वञनि, न त छा थींदो उहो तव्हांजो ज्ञान बाबा जो ज्ञान बि न ॿुधंदा, त इहा तव्हांजी सेवा ई आहे, हाणे कीअं बि करे युक्ति करे, है न। बाक़ी पंहिंजे दाननि में पको रहणो आहे, लहसुन प्याज खाइणो न आहे, लेकिन हुननि खे लहसुन प्याज हिकु ॾींहुं त छुड़ाए सघंदा आहियो तव्हां, त इहे बैलेंस रखो त ब्लेसिंग मिलंदी, त इहे मुख्य सौगात मधुबन खां वठी खणी वेंदो, ब्लेसफुल लाइफ ठही वेंदी, बैलेंस रखी ब्लेसिंग वठणो ब्लेसिंग ॾियणु, बैलेंस रखी ब्लेसिंग वठणु ॾियणु, इहे मुख्य सौगात मधुबन खां वठी वञिजो, इहे ई हितां जी रिफ्रेशमेंट आहे, तव्हांजे बाबा असांखे कहिड़ी सौगात ॾिनी अथई, बैलेंस रखी जीवन में हमेशा ब्लेसिंग वठो ऐं ॾियो, अच्छा ओम शांति, खे यादि करो।